बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाणई जल जलालहू, पाणई जान जमाल, पाणई सूरत पिरिय जी, पाणई हुस्न कमाल, पाणई पीर मुरीद थिए, पाणई पाण ख़याल, सब सबोई हाल मुंझाई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो। अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में अव्हां सभिनीनि खे भलीकार चवां थी। सुबुह सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे क़बूल पवे। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह जो पहर यकीनन ॾाढो सुठो पहर। मौसम नो डाउट मौसम जेको आहे सो ॾींहों ॾींहुं सख़्तु थींदी वञे पई। तमामु घणियूं गर्मियूं आहिनि, पाण सभिनीनि खे तमामु घणियूं गर्मियूं बर्दाश्त करणियूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु यकीनन खोड़ सारा कम पंहिंजो हिकिड़ो प्रॉपर स्केजुअल बि खणी हलिणो आहे। उहे सभु कम बि करणा आहिनि ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे गर्मी आहे त उनखे बि फेस करिणो आहे। उनजे लाइ ज़रूरी छा आहे, ज़रूरी इहो आहे त असां तमामु घणो पंहिंजो ख़्यालु रखूं। मूंखे ख़बर आहे ॾाढो ॾुखियो हूंदो आहे हर वक़्तु पंहिंजो ख़्यालु रखणु, पंहिंजो पाण खे फिट रखणु ॾाढो ॾाढो चैलेंजिंग थी वेंदो आहे। डे बाय डे मूंखे लॻंदो आहे त इहो चैलेंज जेको आहे वधंदो वेंदो आहे। बिकॉज़ वी ऑल आर ह्यूमन, पाण सभु इंसान ज़ात आहियूं ऐं किथे न किथे कोताही थी वेंदी आहे, किथे न किथे का कमी थी वेंदी आहे। ऐं जेको सिंसियर पर्सन हूंदो आहे, जेको ऑनेस्ट पर्सन उहो चवंदो आहे त असांजे कम में का कोताही न हुजे, असां जेको कमु कयूं उहो परफेक्ट हुजणु खपे। पोइ उन कम खे परफेक्ट करण जे चकर में असांखां खाइणु पीअणु विसरी वेंदो आहे, पाणी पीअण बि असांखां विसरी वेंदो आहे। ईअं थींदो आहे न, कॾहिं कॾहिं मानी बि विसरी वेंदी आहे खाइणु। पर जॾहिं पंहिंजो पाण जी सिहत जी ॻाल्हि अचे थी, चवंदा आहिनि त जी ख़ुशि आहे त जहान ख़ुशि आहे। पाण सभु ठीकु आहियूं। जेकॾहिं कमकार सुठा करणा आहिनि, सही करणा आहिनि त उन सां गॾोगॾु ॾाढो ज़रूरी हूंदो आहे त पंहिंजी हेल्थ खे बि प्रॉपर असां ध्यानु ॾियूं ऐं ख़्यालु रखूं। पाणी जी बोटल हिकिड़ी पंहिंजो पाण सां गॾु ज़रूरु रखंदा कयो। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे तमामु घणी गर्मी आहे त थी वेंदो आहे, घणो मसइलो थी वेंदो आहे। कॾहिं BP डाउन हूंदो आहे, कॾहिं को प्रॉब्लम थी वञे थो, कॾहिं कहिड़ो प्रॉब्लम थी वञे थो, त उन सभिनी मसाइलनि खे बि मुंहुं ॾियणो आहे ऐं पंहिंजा कमकार बि करणा आहिनि। यकीन रखां थी तव्हां पंहिंजा कमकार ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में करे रहिया हूंदव। ऐं उहे औरतूं जेके घरनि में मौजूदु आहिनि, असांजी भेनरूं, असांजूं माऊं, उन्हनि जी त 24/7 हिकिड़ी जॉब हूंदी आहे जेका उन्हनि खे करणी हूंदी आहे विदाउट एनी पे। उन्हनि जी जेका सैलरी हूंदी आहे, उनजी जेका पघार हूंदी आहे, उन्हनि जो जेको उजूरो हूंदो आहे, उन्हनि जो औलाद हूंदो आहे, उन्हनि जूं ख़ुशियूं हूंदियूं आहिनि, उन्हनि जूं मुर्कूं हूंदियूं आहिनि। वालिदेन जे लाइ यकीनन औलाद हिकिड़ी वॾी माना रखे थो, वॾी हैसियत रखे थो। उहो ई उन्हनि जे फ्यूचर जो हिकिड़ो महिमार हूंदो आहे। पाण चवंदा आहियूं न त आईंदे वक़्त जा जेके महिमार हूंदा आहिनि उहे नौजवान हूंदा आहिनि। त पेरेंट्स खे, वालिदेन खे तमामु घणियूं ईअं चई सघूं था त उन्हनि खे हिकिड़ी उमेदूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ी आस हूंदी आहे पंहिंजे औलाद में। ऐं अव्हां सभु जेको बि कमु करे रहिया हूंदा, जिते बि अव्हांजी एजुकेशन हूंदी, जिते बि अव्हांजी जॉब हूंदी, जॉब पर्पज़ जे लाइ अव्हां निकिरंदा हूंदा, एजुकेशन पर्पज़ जे लाइ अव्हां निकिरंदा हूंदा, कंहिं बि कमकार जे लाइ निकिरंदा हूंदा, तव्हां चाहींदा ज़रूरु हूंदा त अव्हांजे वालिदेन जो हमेशह कर मथे हुजे ऐं उन्हनि जी इज़त आबरू हमेशह रब पाक बरक़रार रखे। अल्लाह तबारक व तआला इज़तुनि जो मुहाफ़िज़ आहे। वत इज़्ज़ मंतशा वत ज़िल मंतशा। अल्लाह तबारक व तआला असां सभिनीनि जूं इज़तूं भरम क़ाइमु दाइमु रखे। ऐं सुबुह जो जॾहिं निकिरंदा आहियूं त यकीनन हिकु दुआ सां पाण सभु घरां निकिरंदा आहियूं। कहिड़े बि मज़हब सां तालुक़ु हुजे, कंहिं बि कम्यूनिटी सां तालुक़ु हुजे, पर हिकिड़ो बिलीफ सिस्टम त हूंदो ई आहे। सो जॾहिं सुबुह जो निकिरूं था पंहिंजे कमकारनि जी तरफ़ त यकीनन हिकिड़ी दुआ लबनि ते ज़रूरु हूंदी आहे ऐं वालिदेन जे लबनि ते बि दुआ हूंदी आहे। जॾहिं पाण निकिरी रहिया हूंदा आहियूं त मूंखे लॻंदो आहे इहा ॾाढी वॾी ब्लेसिंग आहे। जॾहिं अव्हांजा वालिदेन अव्हांजे लाइ दुआऊं कंदा हुजनि, अव्हांजी माउ, अव्हांजे पीउ अव्हांखे ॾिसी मुरकंदा हुजनि, ऐं जॾहिं वरी असां बि उन्हनि खे ॾिसी मुरकंदा आहियूं त उहा ॻाल्हि बि इबादत में शुमारु थींदी आहे। ऐं इहा हिकिड़ी वॾी ॾाढी ब्लेसिंग आहे पेरेंट्स जे लाइ बि, औलाद जे लाइ बि, त हिक ॿिए जे लाइ हिकिड़ियूं सुठियूं सोचूं रखनि ऐं हिकिड़ी पॉज़िटिव वाइब्स जेको आहे सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे। जॾहिं हिकिड़ो सुठो माण्हू साम्हूं वेठो हूंदो आहे न त उन मां हिकिड़ी पॉज़िटिव वाइब्स असांखे ईंदियूं आहिनि। कुझु चहिरा ॾाढा मूंखे लॻंदो आहे ख़ूबसूरत हूंदा आहिनि, कुझु मुर्कूं ॾाढियूं ख़ूबसूरत हूंदियूं आहिनि, कुझु माण्हुनि जी प्रेज़ेंस ॾाढी ख़ूबसूरत हूंदी आहे जिन खे ॾिसी करे दिलि में हिकिड़ो इत्मिनान पैदा थींदो आहे। ऐं यकीनन इंसानु जॾहिं मुतमईन हूंदो आहे, इत्मिनान जॾहिं इंसान जी ज़ात खे नसीबु थींदो आहे त पोइ तमामु कमकार सुठा थींदा ई रहंदा आहिनि। कोशिशि हर कंहिंजी हूंदी आहे त असां जेको बि कमु कयूं उनखे सुठे तरीक़े सां सर अंजाम ॾियूं। सभु ॻाल्हियूं तमामु सुठियूं, सभु शयूं तमामु सुठियूं, पर जॾहिं पाण पंहिंजे आस पास ॾिसूं था त पाणी जो जेको मसइलो आहे उनखे जॾहिं फेस कजे थो त पूरी सिंध जॾहिं हिकु थिए थी, समूरी सिंध जॾहिं हिकु आहे, सभिनी जो आवाज़ु जॾहिं हिकु आहे त इहा शइ ॾाढी पाण सभिनीनि खे ख़ुशी पण ॾिए थी। तमामु वक़्त खां पोइ, तमामु वक़्त खां पोइ समूरी सिंध हिकु थी आहे ऐं हिकु आवाज़ु आहे पाण सभिनीनि जो
पाणी असांजो जियापो आहे, पाणी आहे त पाण सभु आहियूं, पाणी आहे त सावक आहे, सावक यानी ख़ुशहाली आहे, ख़ुशहाली जिथे बि हूंदी आहे त उहे मुल्क उहे क़ौमूं ज़रूरु तरक़ी जी हुन राहुनि ते हलणु शुरू कंदा आहिनि, पंहिंजी हुन मंज़िलुनि ते पहुचंदा आहिनि। पाणी जी जंग आहे उहा असां सभिनीनि जी जंग आहे, हर इंडिविजुअल जी उहा जंग आहे। ऐं इहा ॻाल्हि ॾाढी सुठी आहे त सभु हिकु थी उथनि था, सिविल सोसाइटी खे पाण ॾिसूं, पाण लॉयर्स खे ॾिसूं, एडवोकेट्स जा एहतजाज ॾिसूं, उन सां गॾु हर मकतब फ़िक्र जा माण्हू, स्टूडेंट्स, उस्ताद, सभिनीनि खे जॾहिं गॾु ॾिसूं था त ख़ुशी थिए थी त असांजो जेको मुद्दो आहे, असांजी जेका जियापे जी जंग आहे, असांजो जेको मेन पर्पज़ आहे, जंहिंजे वसीले असां जीऊं था, जंहिंजे वसीले असांजी ज़िंदगियूं हलनि थियूं, असांजो गुज़र सफ़र हले थो, उन ते जॾहिं उहो धाड़ो लॻे थो, उन ते जॾहिं उहे दुश्मन जूं अखियूं पवनि थियूं त पाण सभु हिकु थी उथूं था। इन ॻाल्हि जी ख़ुशी बि हुअणु खपे। ऐं जेके बि अव्हां सभिनीनि जा प्लेटफॉर्म्स आहिनि, सोशल प्लेटफॉर्म्स, उन्हनि खे बि सुठे अंदाज़ में इस्तेमालु करणु खपे। पर मूंखे लॻंदो आहे त सिंधी कम्यूनिटी इलाही डिवाइडिड आहे। पाण जेकॾहिं इंस्टाग्राम ते ॾिसूं, मूंखे लॻंदो आहे त कुझु अहिड़ियूं क़ौमूं बि आहिनि जिन जो जेको मुद्दो हूंदो आहे न, हर प्लेटफॉर्म ते उहा ई शइ हलंदी आहे। पर असां वरी टिकटॉक खे ॾिसंदा आहियूं त उहा हिकिड़ी अलॻि ई कम्यूनिटी हूंदी आहे, उहा पंहिंजूं अलॻि ई उन्हनि खे वीडियोज़ ठाहिणियूं आहिनि, उन्हनि खे इंजॉय करिणो आहे। मां ईअं नथी चवां त इहो ग़लति आहे, ठीकु आहे, तव्हां सुठे तरीक़े सां इंजॉय कयो, वीडियोज़ बि ठाहियो, पंहिंजे टाइम खे सुठो स्पेंड कयो ऐं मेमोरेबल बि पंहिंजे टाइम खे कयो। पर जेको मुद्दो हली रहियो हुजे, घटि में घटि उन पंहिंजे प्लेटफॉर्म खे उन राइट फॉर्म में ज़रूरु इस्तेमालु कंदा कयो। ऐं तव्हां टिकटॉक इस्तेमालु कंदड़ हुजो, इंस्टाग्राम इस्तेमालु कंदड़ हुजो, एक्स जेकॾहिं यूज़ करियो था, फेसबुक, वॉट एवर जेका बि ऐप तव्हां इस्तेमालु करियो था, जेको अहम मामिलो हुजे, मुद्दो हुजे, हैशटैग उहो ज़रूरु लॻाईंदा कयो, उहो काउंट थींदो आहे। ऐं असांखे उन्हनि हैशटैग्स जी नीड हूंदी आहे वॾे पैमाने ते उन्हनि खे आणण जे लाइ। सभिनी कलेक्टिवली इहो पाण सभिनीनि जो कमु आहे। असांजे जनाब प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। ॾाढा सुठा महिमान मुंहिंजे अङण ते मौजूदु आहिनि, उन्हनि जो इंट्रोडक्शन मां ज़रूरु करायां थी। पर पहिरियों अव्हांखे ॿुधाईंदी हलां त नबी बख़्श सचो आबादगार अॻुवाण आहिनि, पाण जनाब फ़ोन कॉल ते मूंसां कनेक्टेड हूंदा, उन्हनि खे मां भली कार चवां थी। हिकिड़ो दरअसल हिकिड़ो सेगमेंट पूरो उन्हनि सां रिकॉर्ड थियल आहे जेको अव्हां ताईं असां पहुचाइणु चाहियूं पिया। मां चाहींदसि त उहो पहिरीं अव्हां ताईं पहुचायूं ऐं पोइ पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ असां अॻियां वधूं। महिरबानी अदी तव्हांजी, महिराण टेलीविज़न जी ऐं महिराण सुबह महिराण प्रोग्राम वारनि जी, महिराण सथ वारनि जी। तव्हां जेको ही सुवालु पुछियो आहे जेका पाणी जी सूरत हाल आहे, त पाणी जी सूरत हाल जेका असांजे पूरे मुल्क में तमामु घणी हिन वक़्तु तमामु बदतरीन सूरत हाल आहे। अॼु खां हफ़्तो पहिरीं जेका रिपोर्टिंग थी मुख़्तलिफ़ मीडिया चैनल्स में, त 100 सालनि में अहिड़ी बदतरीन सूरत हाल कोन थी जॾहिं असांजा ॿई वॾा डैम तरबेला ऐं मंगला जेके आहिनि गुज़िरियल हफ़्तो पहिरीं डेड लेवल ते अची विया। पर हीअ पाणी जी सूरत हाल सॼे मुल्क में, ख़ासि करे सिंध में 1991 वारो जेको पाणी मुआइदो ठहियो, उन दौर खां वठी सिंध जे माण्हुनि खे, सिंध जे ज़मींदारनि खे तमामु घणा तहफ़ुज़ात हुआ। 1991 काड़ में सिंध जे ज़मींदारनि खे, सिंध खे उहो शेयर कोन मिलियो ॾिनो वियो आहे जेको मिलणु घुरिजे आहे, जेका हुनजी आबादी थिए थी। पर उनजे बावजूद बि असां सभिनी उन वक़्त जे तंज़ीमनि, आबादगार तंज़ीमनि, ज़मींदार हुकूमत इन ॻाल्हि खे तस्लीम कयो। असां इन ते मनो आहिनि, चयो ठीकु आहे इहो सिलसिलो हलणु घुरिजे। पर 2001 खां वठी जॾहिं मुशरफ साहब जी गवर्नमेंट हुई, तॾहिं खां वठी वरी पाणी जा क्राइसिस शुरू थिया, छो जो पंजाब में उन्हनि नेटवर्क पंहिंजो कैनालनि जो वधायो। पोइ 2001 खां वठी इहा सूरत हाल हले पई। कॾहिं हिकिड़ो साल सुठो हूंदो, ॿियो साल वरी बदतरीन हूंदो, त टियों साल वरी उन खां बदतरीन हूंदो। पर इहा सूरत हाल हलंदे हलंदे हींअर हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, ऐं हफ़्तो पहिरीं मुख़्तलिफ़ मीडिया चैनल्स ते, सिंधी उर्दू सभिनी मीडिया चैनल्स ते इहा रिपोर्टिंग थी आहे त पाकिस्तान में 100 सालनि में अहिड़ी पाणी जी बदतरीन सूरत हाल कॾहिं बि कोन थी, जॾहिं ॿई वॾा ज़ख़ीरा, पाणीअ जा ज़ख़ीरा तरबेला ऐं मंगला डैम जेके आहिनि, से मार्च जे पछाड़ी में जेको आहे डेड लेवल ते अची विया। 100 साल में अहिड़ी सूरत आहे। उनजे मथां वरी 2024 जुलाई खां वठी जेका सूरत हाल आहे, त भई अॻु में ई असांजे सिस्टम में पाणी कोन्हे। पोइ सिंध जे टिनी बैराज, गुड्डू, सखर ऐं कोटड़ी बैराज ते पाणी कोन थो अचे। उनजे बावजूदि उनखां पोइ डाउन स्ट्रीम कोटड़ी जेको 10 मिलियन एकड़ फुट पाणी छॾिणो आहे, जंहिंजे करे असांजो डेल्टा महफ़ूज़ थींदो। असांजी मैनग्रोव जा जेके वण आहिनि उहे महफ़ूज़ हूंदा, उहे सर्वाइव कंदा। मैनग्रोव जा वण जेके आहिनि उहे असांजे जेको साइक्लोन अचे थो या सुनामी सामूंडी तूफ़ान अचे थो, उनखे रोकींदा। अगरि जॾहिं पाणी न वेंदो त उहे मैनग्रोव जा जेके वण आहिनि उहे सुकी वेंदा, मच्छी असांजी ख़तमु थी वेंदी। ऐं उनखां पोइ डाउन स्ट्रीम कोटड़ी जेके आहिनि उहा बि तक़रीबन
तक़रीबन 40 खां 45 लख जेका आबादी आहे उहा पीअण जो पाणी सॼो हिन दरिया मां खणे थी। उन्हनि माण्हुनि जे लाइ मसइला थींदा। उन खां पोइ कराची जो पाणी वञे थो। इन सूरत हाल में वरी जेका जुलाई जी वारी ॻाल्हि थी 2024 में, त असीं वरी 6 वारा नवां केनाल ठाहींदासीं, ख़ासि करे जेको चोलिस्तान केनाल। त चोलिस्तान केनाल ठाहींदासीं असीं ऐं उनजे थ्रू असीं 42 लख एकड़ ज़मीन। त जुलाई 2024 8 तारीख़ ते ऐलान थियो, 9 तारीख़ रिपोर्टिंग थी, 10 तारीख़ सॼी सिंध सरापा एहतजाज थी वई आहे। पोइ आहिस्ते आहिस्ते पहिरीं ज़मींदारनि एहतजाज शुरू कया, पोइ मुख़्तलिफ़ कॉम्प्रेस तंज़ीमूं। हींअर हिन वक़्तु सिंध में इहा सूरत हाल आहे त को बि माण्हू, को बि मकतब फ़िक्र जो माण्हू रहियल कोन्हे जेको सिंधू दरिया ते नवनि ठहंदड़ केनालनि ख़िलाफ़ु एहतजाज न कंदो हुजे। अॼु बि जेके आहिनि से धरना लॻा पिया आहिनि वकीलनि जा, बबरलो ते, उन खां पोइ कराची में बि कल्ह जेको आहे सो 20 तारीख़ ते मुज़ाहिरो हो। मुख़्तलिफ़ शहर में मुज़ाहिरा थियनि पिया, उहो चाहे शागिर्द हुजनि, वकील हुजनि, उस्ताद हुजनि, पेस्टिसाइड कंपनियूं हुजनि, सीड कंपनियूं हुजनि, ट्रांसपोर्टर हुजे, हर माण्हू सरापा एहतजाज आहे त बाबा जॾहिं तव्हां केनाल ठाहींदा सिंधू दरिया ते, ख़ासि करे चोलिस्तान केनाल, त इहो जेको आहे सो सिंध खे बंजर करण जे बराबरि आहे। थी सघे थो तव्हां इहो 42 लख मां को 2 टे लख आबाद करियो चोलिस्तान जी, पर उन जे नतीजे में ख़ुदा न ख़ासिता जेकॾहिं तव्हां इहो केनाल कढियो, इन खे सिंधू मां वाहियो, त नतीजो थींदो त सिंध जे टिनी बैराजनि ते जेका 1 करोड़ 20 लख जेका ज़मीन आबाद थिए थी गुड्डू, सकर ऐं कोटड़ी ते, उहा 1 करोड़ एकड़ ज़मीन जेका गैर आबाद थी वेंदी। उन खां पोइ ज़मीनूं त अलाह न करे गैर आबाद थींदियूं, पर जेको जीवत आहे उन में इंसान आहिनि, जानवर आहिनि, मच्छियूं आहिनि, ॿियो जेको बि जीवत आहे उहो सॼो अलाह न करे नीस नाबूद थी वेंदो जेकॾहिं पाणी न हूंदो। छो जो सिंध में असां वटि हिकिड़ो ॿियो वॾो अलमियो असां सां इहो आहे त असांजे जर जो पाणी जेको आहे 90% ॿाड़ो आहे। यानी असीं पीअण जो पाणी बि इन सिंध मां खणूं था, असीं फसलुनि जो पाणी बि इन मां खणूं था, जानवरनि खे पीअण जो प्यारण जो पाणी बि इन मां खणूं था। बाक़ी ज़िंदगी जो जेको कार वहिंवार आहे इन सिंधू दरिया जे पाणी मां ई असीं खणूं था, जंहिंमां असांजो सिस्टम हले थो। जेकॾहिं इन जो वहिकिरो बंदि थी वेंदो, इन खे जक लॻंदो ऐं 42 या 50 लख एकड़ जेकॾहिं चोलिस्तान जी ऐं रेगिस्तान जी ज़मीन आबाद थींदी, जेका सॼी दुनिया चए थी त रेगिस्तान खे तव्हां आबादी कोन था करे सघो, पर उनजे बावजूदि बि बज़िद आहिनि असांजी वफ़ाक़ी हुकूमत, उन सां गॾु असांजी सूबाई हुकूमत पहिरीं जेको आहे सो मुतफ़िक़ हुई, पर जॾहिं हाणे सिंध जे माण्हू जो इहो एहतजाज ॾिठो आहे, तॾहिं खां वठी हुननि जा बि जेके आहिनि से कन खुली विया आहिनि, अखियूं खुली आहिनि, त बाबा हीउ त मामिलो गड़बड़ थी वियो। हाणे पीस पार्टी हुकूमत बि हुनखे चए भई असीं ख़िलाफ़ु आहियूं, पर हालांकि जेकॾहिं हिकिड़ी फाइनल वार्निंग ॾियनि नून लीग खे त बाबा जेकॾहिं तव्हां 15 ॾींहंनि जे अंदरि इन केनालनि खे ठाहिण जो नोटिफिकेशन कढी उनखे कैंसिल नथा करियो, ख़ासि करे वज़ीर आज़म साहिबु इहो नोटिफाए करे त भाउ सिंधू दरिया ते को बि केनाल कोन ठहंदो, ख़ासि करे चोलिस्तान केनाल कोन ठहंदो, सॼी सिंध में ठापुर थी। पर उन ॻाल्हि खे प्रैक्टिकली अमली जामो पढ़ियल आहे, पीस पार्टी तयारु कोन्हे। ॿी ॻाल्हि तव्हां इहा ॿुधाईंदो हलां त सिंध में जेका सिंधी माण्हुनि जी वफ़ाक़ जे ख़िलाफ़ु ऐं हिन निज़ाम जे ख़िलाफ़ु नफ़रत आई, टियों दफ़ो आहे। पहिरीं नफ़रत जेका हुई सा 1979 में सिंध जे माण्हुनि ॾेखारी हुई वफ़ाक़ जे ख़िलाफ़ु, हिन निज़ाम जे ख़िलाफ़ु, जॾहिं भुट्टे साहिब खे शहीद कयो। ॿी नफ़रत सिंध जे माण्हुनि ॾेखारी 2007 में, जॾहिं 14 डिसंबर 2007 ते बेनज़ीर शाह साहिबा खे शहीद कयो। टी जेका नफ़रत आहे उहा हींअर 2024 ऐं 25 खां सिंध जो माण्हू उनजो मुज़ाहिरो पियो करे, उहा ज़ाहिर पियो करे वफ़ाक़ जे ख़िलाफ़ु, हिन निज़ाम जे ख़िलाफ़ु। ऐं वॾो अलमियो इहो आहे त पहिरियों 2 जेके नफ़रतूं हुयूं सिंधी माण्हुनि जूं, सिंध वारनि जूं, उहे वफ़ाक़ जे ऐं हिन जेको आहे नाबराबरी वारे निज़ाम जे ख़िलाफ़ु हुयूं। पर हीअ जेका टी नफ़रत आहे उन में वफ़ाक़ सां बि नफ़रत जो इज़हार आहे, निज़ाम सां बि नफ़रत जो इज़हार आहे। उन सां गॾु हीअ सूबाई हुकूमत जेका पीस पार्टी, उन जे ख़िलाफ़ु नफ़रत जो हिकिड़ो तमामु वॾो जेको आहे भौचाल आहे, जंहिंखे हीअ असांजा हुकुमरान ख़ासि करे रूलिंग पार्टी जेका सूबाई आहे उहा मुंहुं कोन पई ॾेई सघे। हींअर काफ़ी सारा माण्हू ॻाल्हि इहा कंदा हलनि त बाबा हिन जेको स्कीम खे तव्हां CCI में खणी कोन, पर हाणे सिंध जो माण्हू पढ़ियल लिखियल माण्हू, उहो चाहे अदीब हुजे, शाइर हुजे, वकील हुजे, ज़मींदार तंज़ीम हुजे, हाणे CCI जेका आहे काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट असांजे कम जी कोन्हे। छो जो काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में जेको आहे सो मेजॉरिटी वोट जेको आहे वफ़ाक़ जो आहे। वफ़ाक़ में ईअं नून लीग जी हुकूमत आहे, नून लीग जॾहिं बि ईंदी आहे तॾहिं अहिड़ियूं स्कीमूं खणी ईंदी आहे जंहिंसां वफ़ाक़ खे जेको आहे नुक़सानु थिए ऐं सिंध खे नुक़सानु थिए। जॾहिं बि ईंदी आहे या त कालाबाग डैम जो इशू खणंदा आहिनि, या वरी इहो जेको हींअर खयो अथनि उन खां पहिरीं जेको आहे जॾहिं PDM जी गवर्नमेंट हुई, पहिरियों जेको फेज़ हो PDM जो, उन में हिननि इहो चयो त असीं जेको आहे सो इरसा में चेंजिस कंदासीं। पोइ वरी जीअं ई ॿी गवर्नमेंट आई PDM 2, त हिननि वरी इरसा में हिकिड़ो चेयरमैन ॿाहिरि जो लॻायो, पोइ जंहिंजे ख़िलाफ़ु वॾी वठ पकड़ थी ज़फ़र महमूद, उनखे बि हिननि हटायो। त इहा शरारत नून लीग सदाईं कंदी रही आहे ऐं सदाईं कंदी रहे थी, पर पीस पार्टी बि हुन सां जेको आहे पहिरीं मुतफ़िक़ कोन हुई। पर हींअर छो जो ॿिन्ही जो अलायंस आहे वफ़ाक़ में, हिन जे करे हींअर उन्हनि बि थोरो हुनखे आमादगी ॾेखारी त तव्हां छिके रखो, केनाल खे न ठाहियो,
पर जॾहिं सिंध जे माण्हुनि जी नफ़रत एहतजाज ॾिठो त हाणे पीस पार्टी जा हथ पेर ठरी विया आहिनि। वज़ीर आला साहिबु पहिरीं चयो कोन पिया ठहनि, हाणे पाण नारा हणंदो घुमे त सिंधूअ ते केनाल नामंज़ूर। त हीअ जेका लहर आहे, हीअ जेका नफ़रत आहे, अलाह न करे हीअ मुल्क खे नुक़सानु पहुचाईंदी। इन करे जेके बाख़्तियार क़ुवतूं आहिनि, जेके सियासी क़ुवतूं आहिनि, जेके हिन मुल्क जे निज़ाम खे हलाइनि पिया, ऐं असीं चाहियूं था त हीउ मुल्क सलामत हुजे, हिन मुल्क हीउ मुल्क तरक़ी। असीं सिंध जो हर ज़मींदार बाशोर माण्हू चए थो हिन मुल्क जो ज़रो ज़रो तव्हां आबाद करियो, पर उहो आबाद तॾहिं करियो जॾहिं पहिरीं जेके आबाद थियनि पिया उन्हनि जे आबादी लाइ तव्हां पाणी कोन्हे त नवां तमामु जेके 40 लख 4 लख या 40,000 एकड़ ताईं कीअं आबाद कंदा। इन जे करे सिंध जे माण्हू जेकॾहिं एहतिजाज पियो करे त जेके बाख़्तियार क़ुवतूं आहिनि हिनखे इहो न सम्झंदी वफ़ा जे ख़िलाफ़ु आहे या वफ़ा खे असीं कोन था चयूं। असीं पाकिस्तान चाहियूं था, असांजो पाकिस्तान सां मुहबत आहे, असीं पाकिस्तान सां मुहबत करण वारे सिंध पहिरीं सूबो आहे जंहिं पाकिस्तान जे ठहिण जे हक़ में क़रारदाद पाश कई, ऐं इनशाअल्लाह सिंधी आख़िरी सूबो थो जेको पाकिस्तान खे क़ाइम दाइम रखण जे लाइ नुंहुं चोटी जो ज़ोर लॻाईंदो। सिंधी माण्हू कॾहिं वफ़ा जे ख़िलाफ़ु कोन्हे, मुल्क टोड़ण जे ख़िलाफ़ु कोन्हे, पर इहा हिकिड़ी नफ़रत पैदा कई पई वञे त सिंध जो माण्हू मुल्क जी तरक़ीअ जे ख़िलाफ़ु आहे। सिंध जो माण्हू तरक़ीअ जे ख़िलाफ़ु, मुल्क जी तरक़ीअ जे ख़िलाफ़ु कोन्हे, बल्कि सिंध जो माण्हू हिन मुल्क खे टुकड़ा टुकड़ा करण वारी जेका स्कीम उन जे ख़िलाफ़ु आहे त भाउ हिन मुल्क में अहिड़ियूं पॉलिसियूं, अहिड़ा निज़ाम, अहिड़ियूं जेके स्कीमूं मुतारिफ़ न करायो जंहिंसां हिकिड़े सूबे जो इस्तेसाल थिए। तव्हांजे 2 सूबनि में अॻु में ई अफ़रा तफ़री आहे। KP में तव्हांजी सियासी अफ़रा तफ़री आहे, बलूचिस्तान में तव्हांजी जेको आहे सो नस्ली अफ़रा तफ़री आहे, उनखां पोइ गिलगित बल्तिस्तान कश्मीर, इंडिया सां असांजा मसइला आहिनि, ईरान सां मसइला आहिनि, इवन अफ़गानिस्तान जेके असां 40 साल कच्छ में वेही पाले उहो बि असांखे अखियूं पियो ॾेखारे। त उन सूरत हाल जे बावजूदि बि जेकॾहिं असांजा बाख़्तियार क़ुवतूं, सियासी हुकूमतूं, वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे अंदरि बि हिकिड़ी बेचैनी वारी फ़ज़ा खे पैदा कंदी ऐं सिंधी माण्हुनि खे मायूस कंदी ऐं सिंधी माण्हुनि जे नफ़रत खे वधाईंदी त यकीननि हिन निज़ाम जे लाइ बि सुठो कोन्हे, हिन सिस्टम जे लाइ बि सुठो कोन्हे, हिन मुल्क जे लाइ बि सुठो कोन्हे। इन करे असीं त इहा ई अपील कंदासीं वफ़ाक़ी हुकूमत खे, सियासी हुकूमत खे, सियासी पार्टियुनि खे त बाबा तव्हां पंहिंजे हिननि जेके बि तव्हां इहे फ़ैसिला कया आहिनि, छो जो हाणे जीअं मूं पहिरीं अर्ज़ु कयो अथई त CCI काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट इहा हूंदी आहे गॾियल नमूने सां मसइलनि खे हल करण जी, पर जीअं CCI में मेजॉरिटी वफ़ाक़ जी आहे, वफ़ाक़ में नून लीग जी हुकूमत आहे, अक्सरियत वारी आहे, खणी पीस पार्टी हुनखे सपोर्ट आहे, त हिन CCI बि तव्हांजी हाणे माण्हू क़ाबिल क़बूल कोन था कनि। तव्हांजी इकनॉमिक कोऑर्डिनेशन काउंसिल जे एक्निक आहे उनखे माण्हू तस्लीम कोन था कनि। यानी तव्हांजा जेके हिकिड़ा इदारा जेके हिन मुल्क जी यकजहती खे क़ाइमु करण जे लाइ, हिन मुल्क जी इज्तिमाही तरक़ीअ जे लाइ ठाहे विया, उन्हनि इदारनि तां बि आवाम जो जेको आहे एतमाद खजी वियो आहे। त इन सूरत हाल में जेकॾहिं तव्हां वरी अहिड़ियूं स्कीमूं शुरू कंदा त यकीन तव्हांजे हिकिड़ो तव्हांजे सियासी निज़ाम जे मथां मुल्क जी अक्सरियत जो जेको एतमाद खजी चुको आहे, ऐं उनखां पोइ तमामु घणा रिज़र्वेशन आहिनि। ॿिए नंबर ते तव्हां जेके वफ़ाक़ जा इदारा आहिनि जिन खे असीं मुक़दस सम्झूं त हिन मुल्क खे क़ाइम में दाइम रखण जा, हिननि इदारनि जो बहितर नमूने सां ट्रांसपेरेंटली इम्पार्शली इन इदारनि खे कमु करणु घुरिजे त जीअं हिन मुल्क में कंहिं बि काई जेका पंजाब हुजे, सिंध हुजे, बलूचिस्तान हुजे, KP हुजे, गिलगित हुजे या कश्मीर, कंहिं बि जेका काई सां का नाइंसाफ़ी का ज़्यादती न थिए। त सिंध जो माण्हू चए थो भाउ सिंध असांखे पंजाब जो पाणी न खपे, असांखे पंहिंजे हिसे जो पाणी खपे जेको असां सां 1991 अकार्ड में तय थियल आहे। पर उनजे बावजूदि अॼु जी तव्हांखे ताज़ी सूरत हाल ॿुधायां त हींअर सिस्टम में जेको तरबियल आहे असांखे जेको आहे पाणी सिंध खे मिले थो तरबियल, मंगला जो सॼो पाणी पंजाब इस्तेमालु करे थो, बाक़ी तरबियल आहे उन मां 4 ई सूबा शेयर कनि था, KP बि शेयर करे थो, पंजाब शेयर करे थो, बलूचिस्तान शेयर करे थो, सिंध खे बि। उन तरबियल जी सूरत हाल अॼु जी सूरत हाल इहा आहे त उन में पाणी जो जेको फ्लो आहे उहो 55,000 क्यूसिक आहे, जेको इनफ्लो जेको 55,000 आहे, आउटफ्लो जेको आहे यानी रिलीज़ कनि पिया उहो जेको आहे 20,000 क्यूसिक, यानी 35,000 क्यूसिक उन में पाणी स्टोर पिया कनि। जॾहिं सिंध में पीअण जो पाणी कोन्हे, माण्हू सरापा एहतजाज आहिनि। तव्हांजे अॼु जी जेका सूरत हाल आहे, गुड्डू ते असांजो 34,000 क्यूसिक पाणी बीठो आहे, सखर ते जेको आहे सो 29,000 क्यूसिक बीठो आहे, जिते 29,000 जी जाइ ते असांखे घटि में घटि हिन वक़्तु असांखे 43,000 क्यूसिक गुड्डू सखर अप स्ट्रीम हुअणु घुरिजे। उते जेकॾहिं तव्हांजो पाणी जेको आहे 33,000 क्यूसिक बीठो आहे, एॾो वॾो शॉर्टफॉल आहे। ऐं कोटड़ी ते जी सूरत हाल आहे त जिते हींअर हिन वक़्तु 22,000 क्यूसिक पाणी हुअणु घुरिजे, उते 4,500 क्यूसिक आहे, यानी 4,500 क्यूसिक सिर्फ़ु कराची आहे जेको KB फीडर जेको कराची खे पाणी सप्लाई करे थो कींजर जे थ्रू, उन में बि इहा सूरत हाल आहे। त उते पाणी जेको आहे सो 4,500 क्यूसिक कोटड़ी अप स्ट्रीम ते बीठो आहे, जेको KB फीडर जेको खणंदो आहे पाणी उहो 5,500 क्यूसिक, यानी कराची जे पीअण जो पाणी बि असांजे कोटड़ी बैराज ते कोन्हे। बाक़ी ॿी जेका
पूरी डिवीज़न आहे हैदराबाद डिवीज़न उन खां पोइ महबूबाबाद डिवीज़न जो कुझु हिसो उहो सॼो जेको आहे सो इन बग़ैर पाणी जो गुज़ारो करे अगरि जेकॾहिं तव्हां इहो 4,500 क्यूसेक जॾहिं डाइवर्ट कंदा के बी फीट में छो जो कराची 2 करोड़ जी आबादी आहे उते माण्हुनि खे पाणी खपे चाहींदासीं त जेकॾहिं पाणी सिस्टम में आहे अगरि जेकॾहिं 1000 क्यूसेक आहे त 500 क्यूसेक भले कराची खे वञे उहो बि सिंध जो हिसो आहे उहे बि असांजा सिंध जा शहरी आहिनि उहो बि सिंध जी जेको आहे सो अटूट अंग आहे उन्हनि खे पीअण जो पाणी मिलणु घुरिजे पहिरीं माण्हुनि खे पीअण जो पाणी मिलणु घुरिजे आबादी बाद जी ॻाल्हि आहे पर असां सां त इहा सिंध जे माण्हुनि सां सिंध जे ज़मीनदारनि सां त इहो ज़्यादती ऐं नाइंसाफ़ी आहे त उहो चवंदा बाबा तव्हांखे ज़मीनूं आबाद करण त परे जी ॻाल्हि आहे तव्हांखे पीअण जो पाणी कोन ॾींदासीं इन सूरत हाल में सॼी सिंध सराबा एहतजाज आहे इन एहतजाज में इन जेको आहे सो मुज़ाहिरनि में 8 जुलाई 2024 खां वठी अॼु जेका सूरत हाल आहे अॼु जेका आहे असांजी 21 अप्रैल आहे 21 अप्रैल ते इहा सूरत हाल आहे त जेका एहतजाज आहे इहो जेके धरणा आहिनि उन्हनि में रोज़ बरोज़ शिदत वधंदी वञे ऐं नफ़रत वधंदी ख़ुदा न ख़ासिता इहा नफ़रत जेकॾहिं जेको आहे सो दहशतगर्दी में या वरी जेको आहे तोड़ फोड़ जे मरहले में वई हली त इहो सॼो मुल्क जो नुक़सानु थींदो जेको बबलो ते धरणो लॻो पियो आहे जंहिंजे करे चवनि पिया 3 ॾींहंनि खां लॻल आहे ऐं जंहिंजे करे चवनि पिया त हज़ारनि जे हिसाब सां जेके आहिनि गाॾियूं ट्रैफ़िक जेको आहे ब्लॉक थी वई आहे ख़ासि करे जेके आहिनि उते असांजा ऑयल टैंकर जेके आहिनि जेको तेल खणी अपर रीजन वञनि था पंजाब KP बलोचिस्तान गिलगित उहे टैंकर ब्लॉक थिया आहिनि असांजा जेके आहिनि गैस जा LPG जा कंटेनर उहे बीठा आहिनि ख़ुदा न ख़ासिता को शरारती माण्हू को शरारती टोलो कंहिं हिन ऑयल टैंकर खे ख़ुदा न ख़ासिता को तील लॻाए या गैस जे हिन LPG वारे कंटेनर खे को तील लॻाए त अलाह न करे एॾो वॾो धमाको थींदो एॾी वॾी तबाही थींदी तव्हां सम्झो त अधु एटम बम जे बराबरि थींदी इहो हज़ारे गाॾियूं इन जे करे वफ़ाक़ी हुकूमत इन में का बि उनजी का न शिकस्त आहे वफ़ाक़ जी न नून लीग जी न पीस पार्टी या हुनजी ज़िंदा दिली थींदी वॾी दिलि थींदी जेकॾहिं सिंध जे माण्हुनि खे गॾु खणी हलंदा जेके एहतजाज कनि पियूं तंज़ीमूं उन्हनि खे विहारे चवंदा बाबा तव्हांखे एतिराज़ आहे ठीकु आहे असीं इन सिस्टम खे इन गुलिस्तान केनाल खे अॼु खां पोइ वाइंड अप करियूं था इन ते का बि केनाल त ठहियो पर का कसी नाली कोन ठहंदी पर जेकॾहिं इहो ज़िद कंदा त इहा असां एहतजाज असांखे छा कंदा त यकीन इहो मुल्क जे लाइ न करे नुक़सानकार थींदो मुल्क जी यकदगी लाइ नुक़सानकार थींदो बल्कि ख़ुदि वफ़ाक़ जे लाइ जेके पावरफुल क़ुवतूं आहिनि वफ़ाक़ी हुकूमत उनजे लाइ नुक़सानकार थींदो जेकॾहिं तव्हां माण्हुनि खे चीबाट माण्हुनि खे हिसा आहे जेकॾहिं पंहिंजी मनपसंदि जूं स्कीमूं हलाईंदा त उनजो नतीजो इहो थींदो त तव्हांखे जेको आहे सो न उहे स्कीमूं रास ईंदियूं न ई वरी इन में मुल्क में को अमन अमान ऐं सलामती हूंदी इनजे करे वरी बि आउं इहा अपील कंदुसि तव्हांजे हिन सुबुह मेहरान प्रोग्राम जे थ्रू मेहरान टेलीविज़न जे थ्रू त जेके बाख़्तियार क़ुवतूं आहिनि हाणे CCI ECC इहे सभु फज़ूल आहिनि हाणे वज़ीर आज़म साहिबु भले सिंध गवर्नमेंट सां ई वेह त बाबा हाणे अॼु खां पोइ असीं नोटिफाए था करियूं नोटिफाए था करियूं जेको नोटिफाए थियल आहे उनखे नोटिफाए था करियूं चोलिस्तान केनाल कोन ठहंदो सिंधू दरिया मां पंजाब खे KP खे कंहिं बि सूबे खे हिकिड़ो क़तरो बि कोन वेंदो जेसि ताईं सिंध जे हिसे जो पाणी पूरो नथो थिए तेसि ताईं हिकिड़ो जेको आहे क्यूसेक बि जेको आहे एक्सचेंज में न पंजाब खणंदो न ॿियो को सूबो खणंदो अगरि जेकॾहिं इहा ज़िंदा दिली वफ़ाक़ ॾेखारींदो नून लीग ॾेखारींदी तव्हां सम्झां थो इहो फ़ैसिलो नून लीग जो वज़ीर आज़म साहिब जो सिंध जे माण्हुनि जे दिलनि में हुनजी इज़त ऐं हुनजो वक़ार तमामु घणो वधाईंदो घटाईंदो कोन थैंक यू सो मच नबी बख्श सठियो साहब तव्हांजी महिरबानी तव्हां सुबुह मेहरान प्रोग्राम में शरीक थियो नाज़रीन असां हिन वक़्तु ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे हुन खां पोइ पंहिंजे प्रोग्राम खे कंटिन्यू करियां थी ऐं काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान व्यूवर सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी अवां पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं होपफुली त तव्हां असांजे प्रोग्राम जो इंतज़ारु बि कंदा हूंदा वेट बि कंदा हूंदा ॾाढो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं ॾाढा सुठा गेस्ट मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि सो बिना कंहिं देरि जे हुननि जी तरफ़ हलूं था इंट्रोडक्शन हुननि जो आऊं कराईंदी हलां प्रोग्राम में मौजूदु आहिनि डॉक्टर हुसैन बख्श कोलाची साहिबु ऐं डिपार्टमेंट जी जेकर हुननि जी ॻाल्हि कयां त कम्यूनिटी मेडिसन इसरा यूनिवर्सिटी सां संदन वाबस्तगी आहे कम्यूनिटी मेडिसन जे हवाले सां जॾहिं बि प्रोग्राम में शामिलु थींदा आहिनि ॾाढियूं काराइतियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि प्रोग्राम ॾाढो यूज़फुल अवां ताईं पहुचंदो आहे उन्हनि जो तालुक़ु ॻोठ सुधार संगत सां बि आहे टंडो कोलाची तव्हां नालो ज़रूरु ॿुधो हूंदो ऐं ॾाढो बहितरीनु हिकिड़ो जेकॾहिं बहितरीनु मॉड्यूल रखनि था त पोइ हुननि जो उहो ॻोठ आहे हुनजो बि ज़िक्र हिन प्रोग्राम में ज़रूरु कंदासीं अव्हांखे भलीकार चवंदासीं असां बि मेहरान TV जे व्यूअर्स खे सलाम चऊं था ऐं सुबुह जो सलाम ऐं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग टू यू टू सर अॻियां वधूं था ऐं ॿियो नंबर सीट ते मूंसां अशरफ शाइर मौजूदु आहिनि पाण एजुकेशनिस्ट आहिनि ऐं ॾाढा सुठा पाण शाइर आहिनि
ज़ात बि शाइर अथनि ऐं हूअं बि पाण शाइरी ॾाढी सुठी कंदा आहिनि। उनखां अलावा जॾहिं बि प्रोग्राम में शामिलु थिया आहिनि हमेशह डिफरेंट इशूज़ ते उन्हनि ॻाल्हायो आहे। सिर्फ़ु प्रॉब्लम्स ते न ॻाल्हाईंदा आहिनि पर गॾोगॾु हिकिड़ो इंडिविजुअल पर्सन जो सोल्यूशन बि हूंदो आहे त उहो बि गॾोगॾु ॾींदा हलंदा आहिनि त प्रोग्राम अवां ताईं सुठे अंदाज़ में पहुचंदो आहे। काल्ह जे ॾींहं ते हुननि जे पुट जी शादी बि हुई ऐं एॾे माना घर में शादी हुजे ऐं पंहिंजे औलाद जी शादी हुजे त यकीनन उहो पर्सन ॾाढो हिकिड़े हेक्टिक स्केजुअल मां गुज़रे थो। हुन खां पोइ बि पाण असांखे टाइम ॾिनो अथनि। तव्हांखे मां वेलकम चवां थी। खोड़ सारी मुबारकूं हुजनि अव्हांखे अव्हांजे पुट जी शादी जो। साईं जो नालो ॿुधाए छॾियो घोट जो। हा घोट जो नालो बि ॿुधाए छॾियो। हा घोट जो नालो अमजद आहे ऐं कुंवार जो नालो पारस सिंधु आहे। अच्छा अमजद ऐं पारस सिंधु अवां ॿिन्हिनि खे खोड़ सारी मुबारकूं हुजनि। अल्लाह तबारक व तआला अव्हांखे ख़ुशि रखे अव्हांजी नई ज़िंदगी जो अव्हांखे खोड़ सारी मुबारकूं हुजनि। जॉब में नंढड़ो हींअर ऐं जेका IBA जी टेस्ट थी हुनमें PhD थियो ऐं ऑलरेडी जेका संदसि वनी आहे उहा पुलिस डिपार्टमेंट में। अच्छा माशाल्लाह माशाल्लाह जी। अच्छा उन खां अलावा व्यूअर्स असांजे प्रोग्राम में नाले मिठू मैसर साहब पाण जनाब मौजूदु आहिनि। हाजी गुलाम नबी मैसर जा पाण फर्ज़ंद आहिनि ऐं हाजी गुलाम नबी मैसर साहब के केरु न सुञाणे उन्हनि जी उहा पर्सनैलिटी जंहिंखे हर पंहिंजे नात खां ॻायो आहे ऐं उन्हनि जूं नातूं जॾहिं बि ॿुधंदी आहियां त मां हैरान थी वेंदी आहियां त एतिरो ख़ूबसूरत अंदाज़ में उन्हनि कीअं लिखियो आहे। अव्हांखे दिलि जी गहराई सां असां मलिकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? माशाल्लाह जी माशाल्लाह। अव्हांजी शाइरी ॾाढी ख़ूबसूरत शाइरी हींअर मौक़े जे मुनासिबत सां ॾाढी हली आहे सो उनखे बि ॿुधंदासीं प्रोग्राम में ऐं पाणी जे इशू ते बि पाण अॼु ॻाल्हाईंदासीं। जी अव्हां कुझु चवणु चाहियो पिया? ॿ लाइनूं चयो त मूंखे बि मिलण जो इश्तियाक़ हो वॾे जा फर्ज़ आहिनि त उन हिसाब सां त पिरीं आया पटनि ते लथो लोरीअ लुड़ सभिनी जे लाइ हाणे जनरल थी वियो। मैंशन मूं साईं जन खे कयो आहे त पिरीं आया पटनि ते लथो लोरीअ लुड़ बादल बूंदा बरसियो जल थल थियो जुड़ ॻाल्हि मिड़ो ई गुड़ दर्द घटियो न दिलि जो। साईं जन जे अचण सां असांजो वरी दर्द घटियो। डॉक्टर साहब अव्हां प्रोग्राम जी शुरूआत मां करणु चाहींदसि। पाणी जो इशू त तमामु घणो आहे उन ते त यकीनन पाण ॻाल्हाईंदासीं पर मौसम ॾींहों ॾींहुं इलाही हार्ड थींदी पई वञे ऐं हिन मौसम सां गॾोगॾु हिकिड़ो वायरल इंफेक्शन बि हले पियो गले जो। कफ तमामु घणी थी वञे पई ज़ुकाम तमामु घणो थी वञे। गुज़िरियल ॾींहुं मां बि हिन प्रॉब्लम खां गुज़रियसि। ॾाढो इहो जेको आहे पेनफुल बि आहे। जी ॾिसो त मौसम जी तब्दीली त शुरू थी चुकी आहे मार्च खां। जी जी हा। इन जे करे जो असां वटि जेको मॉनसून या जंहिंखे असां चौमासो था चऊं उहो अॻे मई जून जुलाई में शुरू थींदो हो पर हाणे मौसमियाती तब्दीलियुनि जे करे हू मार्च खां शुरू थी थो वञे ऐं इहा साइंटिफिक स्टडी अची चुकी आहे ऐं उन मंझि जेके तव्हां 4-5 शयूं चयो पिया उनखे असां मानसून फीवर्स बि चवंदा आहियूं या फीवर चवंदा आहियूं या चौमासे जूं बीमारियूं खणी चओ इलनेसिस ऑफ मॉनसून। उन में सभ खां वधीक इहो वायरल इंफेक्शन थींदो आहे। उन जा मुख़्तलिफ़ वायरसिस आहिनि ऐं उहो गले जो सूरु थियो थधि थियो ऐं बुख़ार थियो। उन खां सवाइ असां वटि जेके मच्छर आहिनि उहे तव्हां ॾिसंदो त हाणे आहिस्ते आहिस्ते उन्हनि जो तइदादु जेको आहे गर्मी जे करे ऐं ह्यूमिडिटी जे करे अञा बरसातूं पवंदियूं त उन पाणी जा दुॿा जेके जमा थींदा त उहो बि फिरी घिरी मॉनसून फीवर जो हिकिड़ो पार्ट थी वेंदो हलियो जेके असां मलेरिया बि चऊं था। ऐं मलेरिया जो जेको डे आहे उहो बि 25 अप्रैल ते थींदो ऐं उन जे लाइ बि ठटो थियो। ॿिए पासे सिंध हुकूमत काफ़ी जेका कोशिशि करे पई। उन खां सवाइ जेको आहे सो मेल न्यूट्रिशन या जंहिंखे खुराक जी कमी चइजे। तव्हां हींअर बि ॾिसंदो त असां वटि जेके बाज़ारनि में शयूं अचनि पियूं या त उहे एतिरियूं साफ़ु कोन्हे या उहे किन पाणी जी कमी जे करे मौसमियाती तब्दीली जे करे तव्हां जेकॾहिं वॾा गिदिरा अॻे ॾिसंदा हुआसीं हाणे ईअं था गिदिरा लॻनि जहिड़ो ज़ैतून जी गिदिरे में को फ़र्क़ु करणु महसूसु नथो थिए त उन में लाज़मी उहे न्यूट्रिशन्स शयूं कोन्हे त ख़ासि तौर ते ॿार हामला औरतूं थियूं उहे वधीक उन में उन्हनि जी इम्यूनिटी या बीमारियुनि खे जेको रोकण वारी जेका सलाहियत आहे उहा घटि थींदी। डायरिया पाणी जे करे छाकाणि पाणी घटि हूंदो ऐं उन जो इस्तेमालु वधीक हूंदो त वरी फिरी घिरी उहो पाणी मेरो थींदो वरी असां इस्तेमालु कंदासीं। ऐं टियों आहे त गर्मी जो पद या टेम्परेचर उहो तव्हां सुबुह जो बि ॻाल्हि कई त इहो हिकिड़ो वॾो चैलेंज आहे न रुगो असांजे सिंध में पर इहो क्लाइमेट चेंज ऐं ग्लोबल वार्मिंग
ऐं उते जेको उन जो हवाउनि ते मौसमनि ते एक्सट्रीम वेदर्स ते तव्हां हींअर ॾिसो इस्लामाबाद में हा हा बिल्कुलु बिल्कुलु जेके ॻड़ा पिया आहिनि उन्हनि गाॾियुनि जा शीशा भञी छॾिया आहिनि ऐं उते ख़ौफ़ जो हिकिड़ो माहौल पैदा थी वियो हलियो। हालांकि इहे मौसमूं हिते ईंदियूं रहनि थियूं। साॻी नमूने सां असां वटि अर्थ क्वेक्स जा बि तव्हां कुझु शयूं ॿुधंदा हूंदा रोज़। ऐं उन खां सवाइ असां वटि 2 साल अॻु में जेका ॿोॾि आई उहा बि माण्हुनि करे ॾिठी कान हुई। ऐं साॻी नमूने सां हाणे असां तव्हां ॾिसंदव त जेको शहर आहिनि उन्हनि में बि जेका गर्मी आहे छाकाणि वणकार ऐं उहा सावक तव्हां थोरी देरि ई ॻाल्हि कई जंहिंजो पाणी सां दारो मदार आहे। जेकॾहिं पाणी घटियो न सिर्फ़ु असांजा फसल ख़तमु थींदा पर असांजी वणकार जेॾीमहिल ख़तमु थींदी त टेम्परेचर वधंदो ऐं उन जे करे बि तव्हां जूं इहे 3-4 वायरल इंफेक्शन बि वधंदा। पर उन खां सवाइ गर्मी जे करे बि तव्हांखे ब्रेन ते तव्हांखे असरु पवंदो जंहिंखे असां सन स्ट्रोक था चऊं। उन खां सवाइ तव्हांजो जेको हाई टेम्परेचर आहे जंहिंखे हीट लास्ट ईयर इहो बि त ॿुधायो वञे पियो न त पाणीअ में बि कोई वायरस आहे छो त पाणी में डायरेक्ट जेके वेंदा आहिनि उन गर्मी वारी उन मौसम में त उन्हनि खे बि उहो कोई वायरस अटैक करे पियो उन्हनि जी नेगलेरिया फाउलरी हिकिड़ो आहे जेको गरम पाणी में ख़ासि तौर ते। अच्छा मां इंटरप्ट कयां पई मूंखे लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे मां शामिल करणु चाहियां पई प्रोग्राम में। हेलो जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मैम कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? अदी तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु आहियां। ॿुधायो तव्हां ॻाल्हायो पिया पंहिंजो नालो ॿुधाइजो। अदी मुंहिंजो नालो मंज़ूर मेमण आहे ऐं बेलाड़ो शाख जी पुछड़ जो ज़मीनदार आहियां। असां सभ खां पहिरीं त आउं तमामु सिंध जे तंज़ीम सियासतदाननि खे सिविल सोसाइटी खे वकीलनि खे ॿिन्हिनि हथनि सां सलाम पेश कयां थो जिन हेॾी वॾी स्ट्रगल पाणी जे लाइ शुरू कई आहे। पर अॼु असां सां ज़ुल्म इहो आहे त जेको बि 2 महीननि ते पाणी आयो आहे उहो असांजी पुछड़ में न रसियो आहे। 8 वाटर ताईं जेके वॾा माण्हू आहिनि उन्हनि जा वाटर टुटा पिया आहिनि उहे पाणी थी विया आहिनि। असांजी सॼी बेलाड़ो शाख सिल्टिंग लॻी पई आहे। इरिगेशन वारा M&R जा पैसा खाई था वञनि ऐं असांखे जेको हिकिड़ो ज़ुल्म मथां पियो थिए गवर्नमेंट जे तरफ़ां ॿियो ज़ुल्म असां सां लोकल ज़मीनदार पिया कनि। इन्हनि जे लाइ बि अर्ज़ु करिणो आहे। असां हिननि सां हर धरणे में हर ॻाल्हि में शामिलु थियण जे लाइ ज़मीनदार शामिलु आहियूं ऐं हर सॾ ते इनशाअल्लाह हिननि दोस्तनि सभिनी खे असीं सॾु ॾींदासूं। ऐं तव्हां बि असांजो ज़ोरदार आवाज़ मोराई साहिबु तव्हां उछारे पियो पाणी जे लाइ ऐं उन्हनि खे बि असांजा सलाम हुजनि ऐं तव्हांजे चैनल खे सलाम हुजनि जेके महिरबानी पाणी जे लाइ हेॾो वॾो आवाज़ उथियारनि था। थैंक यू सो मच महिरबानी तव्हांजी। छो त पहिरियों जेको सेगमेंट हलियो उहो आबादकारनि जे हवाले सां हुयो ऐं यकीननि आबादकारनि खे जॾहिं नुक़सानु थिए थो त उहो नुक़सानु ऑब्वियसली फिरी गिरी उहो असां ताईं बि पहुचे थो वरी उन्हनि ताईं उहो सेम उहा शइ वञे थी त इहे सभु शयूं असां सभिनीनि ताईं ज़ाहिरी ॻाल्हि उन्हनि जा नुक़सानात पहुचनि था त पाण सभिनीनि जी गॾियल कोशिशि सां इहे असांजो मसइलो इहो हल थी सघे थो। जी सर गरम पाणी जे हवाले सां गरम पाणी में इनखे असां हिकिड़ो अमेबिया या जरासीम आहे ऐं इनखे ब्रेन ईटिंग अमेबा बि चवंदा आहियूं। इहो नक जे ज़रिए जॾहिं असां पीअण जे ज़रिए न वेंदो आहे पर नक जे परदे मञा ही दिमाग़ ताईं पहुचंदो आहे ऐं उन मञा बचणु ॾाढो मुश्किल आहे। तंहिंजे करे इहो न उन में जे मतिलबु उहो इंतिहाई हिकिड़ी तकलीफ़ सूरत हाल आहे। तंहिंजे करे आउं सम्झां थो त जिते बि असां वटि गर्मी पद वधंदो ऐं पाणी गरम थींदो त इहो अमेबा जेको आहे इहो इन जो ख़ासि तौर ते कराची जे अस्पतालनि में आहिनि त उन जो बचाव इहो ई आहे त कोशिशि करे नक में जेॾीमहिल वुज़ू कनि या जेॾीमहिल वेंझनि त जेकॾहिं गरम पाणी हुननि खे लॻे थो जेको पंहिंजे हथरादो न हुजे पर जेको असां वटि पाणी गरम थो थिए हिन वक़्तु बि तव्हां टांकियुनि में जेकॾहिं 2 परनि जो पाणी खोलींदो त तव्हां ईअं सम्झंदो जहिड़ो कोई गरम करे तव्हांखे ॾेई वियो त उनखे कोशिशि करे हू गुररी करण खां पासो कनि ऐं हू कनि। इहो हिकिड़ो वॾो बचाव थींदो ऐं इहो पैगाम आउं सम्झां थो स्कूलनि ताईं शहरनि ताईं हर हंधि पहुचणु सही चयो वेंदो आहे न प्रिवेंशन इज़ बेटर देन क्योर त एहतियात इलाज खां बहितर आहे। अच्छा सर हीउ जेको वायरल इंफेक्शन एतिरो जल्दी पखिड़िजे पियो न सिर्फ़ु हामला औरतुनि न सिर्फ़ु ॿारनि पर नौजवाननि ते बि उहो अटैक करे पियो त उनजे लाइ छा प्रिकॉशन हुजणु? पहिरीं ॻाल्हि आहे त वायरल जेके बि डिज़ीज़ आहिनि उन्हनि जे लाइ का ख़ासि दवा कोन्हे। तंहिंजे करे अॼु
अजायूं हेकांदियूं दवाऊं खाइण, पैरासिटामोल खाइण ऐं ॿियूं शयूं खाइण खां थोरो अवॉइड कनि। असां डॉक्टर ऐं GPs ऐं जेके फैमिली फिज़िशियन आहिनि उनखे बि चवंदासीं त इहे सेल्फ लिमिटिंग डिज़ीज़िस आहिनि, माने 5-7 ॾींहंनि में इहे ख़ुदि ब ख़ुदि जेके आहिनि वायरस जूं बीमारियूं हटी वेंदियूं आहिनि हलियूं। त पहिरीं ॻाल्हि आहे त अजायुनि दवाउनि खाइण जे करे उन्हनि जो इम्यूनिटी ऐं जेको हाज़मे जो सिरिश्तो आहे। ॿियो आहे त पंहिंजी खुराक खे फ्रेश रखनि। असां वटि इहो आहे त होटलनि ते ऐं ख़ासि तौर ते नंढड़ा ॿार अॼुकल्ह इहे थधियूं शयूं ऐं इहे जूस थिया ऐं बाज़ारनि में इहे जंक फूड, उन खां सवाइ चिप्स ऐं अलाए जी छा जी छा, उन्हनि में को न्यूट्रिशन कोन्हे, उन्हनि में रादर कुझु केमिकल्स ऐं कलर्स मिलायल आहिनि टेस्ट जा। उन्हनि खां अवॉइड करे जेको घर में साफ़ सुथरो खाधो आहे जंहिंखे असां फ्रेश ठाहियूं उनखे इस्तेमालु कनि। टियों, पाणी जो घणो इस्तेमालु कनि, पर पाणी साफ़ हुजे, छाकाणि त वाटर जेको आहे उहो ख़ुदि एंटी वायरल एक्टिविटी उनजी आहे, उन सां रीहाइड्रेशन बि थींदी जेको तव्हां ॿुधायो, गर्मी खे बि उहो कम्बेट कंदो, तव्हांजी इम्यूनिटी खे बि बहितर कंदो। टियों आहे त सफ़ाई ऐं आराम जेको आहे, असां वटि जीअं तव्हां ॿुधायो त कमु करणा था पवनि, त जेके मज़दूर आहिनि, हारी आहिनि हींअर, या जेके असांजा दोस्त धरणनि ते वेठल आहिनि, या जेके इहे आहिनि, उन्हनि खे घुरिजे थो कुझु वक़्तु जेको आहे जंहिंमें तेज़ सिज हुजे, कलाक अधु कंहिं वण जे हेठां कंहिं छांव में ज़रूरु, ऐं पाणी जो इस्तेमालु तव्हां ॿुधायो त उहो बोतल जेका आहे पाण सां गॾु ज़रूरु रखनि, पर जेकॾहिं बोतल तव्हां वटि न आहे त वणनि जे हेठां, ओताकनि जे हेठां अॻे तमामु घणियूं सबीलूं या माण्हू बर्फ़ जूं शयूं, पर बर्फ़ जो इस्तेमालु बि एतिरो घणो न कजे जो, छाकाणि जेतिरो टेम्परेचर थधो हूंदो वायरल इन्फेक्शन ओतिरो वधंदो। ऐं असां वटि खीर में मिलावट जे करे बि असां में उहा इम्यूनिटी नथी थिए, उहा लस्सी मखण उहो असांखे नथो मिले, जंहिंजे करे बि असांजी जेको गट जी हेल्थ आहे, जंहिंखे असां माइक्रोबायोटा चऊं था या प्रोबायोटिक चऊं था, तव्हां सम्झां थो फ्रेश लस्सी ऐं इन जो नाश्तो थियो, आराम थियो। ख़ासि तौर ते स्कूलनि में जेके ॿार आहिनि उहे लखनि जे तइदाद में आहिनि, उन्हनि माउरनि खे गुज़ारिश कंदुसि त हू लंच बॉक्स में थोरो फ्रूट विझनि, ऐं उन खां सवाइ पंहिंजे हथ सां जेको बि घर में आहे उन में प्रोटीन, कार्बोहाइड्रेट्स, विटामिन्स जूं शयूं जेके आहिनि उहे ज़रूरु विझनि, ऐं पाणी जेको आहे उहो उन्हनि खे मुनासिबु ॾींहुं ऐं सम्झाइनि। ऐं हथ धोइण जेको आहे उहो चवनि था त सभ खां वॾी वैक्सीन, वॾे खां वॾो इलाजु आहे। असां वटि इहो थोरो टिशू पेपर ऐं इहे रवाज घणा थी विया आहिनि, तंहिंजे करे जेतिरो थी सघे साबुण सां जल्दी हथ धोईंदा। बिल्कुलु ठीकु डॉक्टर साहब, वधीक कंटिन्यू कयूं था, ॿिया महिमान बि मौजूदु आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक छो, अवां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में। व्यूअर्स सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी, वेलकम चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। कचहरी जो जेको सिलसिलो ॾाढो ख़ूबसूरत हले पियो, अवां ताईं ॾाढो यूज़फुल असांजो प्रोग्राम पहुचे पियो। ॿिया महिमान बि मौजूदु आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल ज़रूरु कंदासीं। अशरफ शाइर असां सां गॾु मौजूदु आहिनि, नाले मिठो मैसर साहिबु मौजूदु आहिनि, ऐं डॉक्टर हुसैन बख्श कोराची साहिब जिन जूं ॻाल्हियूं मां ॿुधियूं। अच्छा, शाइर हूअं आहे उहो बि, ऐं ज़ात बि शाइर। अच्छा सर, मां शाइर जेका ज़ात आहे न ॾाढी रेयर बि नथी मां चई सघां, मूं अवां जी ई ॿुधी आहे न इहा कास्ट, छा इहा रेयर कास्ट आहे या छा मीन्स? कास्ट आहे ॿिनि ॾाॾनि जे जॾहिं पार्टीशन खां अॻु में जेके ॾाढा उन्हनि जे बि जेका उन वक़्तु जेको कार्ड हो हुन में ॾाॾा जी शाइरी लिखियलु आहे, ऐं माना इहो सिलसिलो हलंदो थो रहे। ज़्यादातर असांजी जेका कास्ट आहे उहा शाइर सिजावल में ई रहे थी, या सिजावल जे आस पास में ई रहे थी। सिंध जे ॿियनि शहरनि में नाहे, मुल्तान में कुझु माना असांजी कम्यूनिटी जा माण्हू जेके आहिनि उते रहनि था पिया। सो बहरहाल डबल शाइर जो जेको सो मूंखे एज़ाज़ मूंखे इहो आहे।
सिचुएशन आहे, पाणीअ जो ज़िक्र बि हलियो, अवां सां बि मां डिस्कस करणु चाहींदमि। हीउ जेको मुद्दो पाणीअ जो आहे ऐं उन ते वरी सॼी सिंध गॾु थी आहे, इन सॼे खे कीअं पिया ॾिसो ऐं इन ते का शाइरी अवां जी थियल आहे? हा आदि बिल्कुलु शाइरी बि ॿुधाईंदुसि तव्हांखे इन हवाले सां, पर फ़िलहालु हुन ते आउं थोरो ॻाल्हाइणु चाहियां थो। त सुबुह मां जीअं डॉक्टर साहिबु जीअं निकितो मैसर साहिबु, त असांजे मतिलबु अकेले सिंगल ई ड्राइव करे निकितो, हालांकि रस्ते ते मूंखे काफ़ी माण्हुनि जेको सो हथु ॾिना, पर पोइ टाइम जी इशू हो त मूंखे कंहिं माण्हू खे खणण जो जेको सो न त आउं खणंदो आहियां अक्सर रस्ते ते अकेलो कार में। सो बहरहाल असांखे कनेक्ट करे थो दूल्हे दरिया खां पुल, दरिया जेको वहे थो लास्ट एंड त असां वटि हले पए थो, यानी ठटे सिजावली बॉर्डर खे क्रॉस करे थो एंड देन जेको आहे न उहो जेके डेल्टा चइबो शाह बंदर खारू छाण उते छोड़ करे थो समुंड में। त अक्सर हिन जेको हीउ जेको टाइम आहे मतिलबु यानी अप्रैल एंड नियर टू मे एंड ड्यूरिंग मे, इन टाइम ते दरिया में पाणी हूंदो आहे। सही, ऐं हींअर डेल्टा जी ऐं अॼु आउं उतां क्रॉस थियोसि त पाणी उपड़ो बि न, वारी उॾामी थी पए। अल्हम्दुलिल्लाह जो 2 ॾींहं थिया आहिनि, थोरी हवा जो जेको प्रेशर आहे सो घटियो आहे, न त 2 ॾींहं काफ़ी असां सामुंडी इलाइक़े में तमामु घणी हवा हली थी पए। पोइ लट धूड़ मिटी वसण जे करे एरिया में जेको पुल खां माण्हू हेठि ॾिसे थो त नज़र ई नथे पई, रुॻो धूड़ थी पई उॾामे। अॼु वरी रिलैक्स माहौल हो न, त जीअं क्रॉस थियोसि त कार मुंहिंजी वेझी उन खां वठी थो वियोसि, कुझु मूं विजुअल बि ठाहिया थी पए, त रुॻो मुकमल वारी हुई, पाणी उपड़ो बि कोन हो कंहिं बैक साइड ते, वरी फ्रंट साइड ते बि कोन हुयो। ईअं ई वरी मुंहिंजे रूट में वरी किंझर अचे थी, त किंझर बि जेको सो काफ़ी पंहिंजी जेका हुनजी रेंज आहे उनखां काफ़ी हेठि हली वई आहे। त रिसेंटली असां वटि बरसातुनि जो पंहिंजो सिस्टम न आहे मूनसून जो, असां शायदि ॾखण खां थर खां उहे इंडिया जे राजस्थान सां बरसातूं अचनि थियूं, उहे बि असांजे इलाइक़े में पार्टली आहिनि, सम्झो त जून जुलाई या अगस्त। जून जुलाई में बि माना टुकरनि में असां वटि बरसाति पए थी, फ्रीक्वेंटली मींहुं नथो थो असां वटि पवे। हिकु त असीं वेठा आहियूं पुछड़ ते, त टेल आहे असांजो, यानी हेॾो सारो ट्रेवल करे थो अचे दरिया सिंध, पोइ असां वटि विरहाइजी तक़सीम थी पोइ वरी अचे पहुचे थो सिजावल में। सिजावल जा जेके 2 तहलका आहिनि ख़ासि तौर ते शाह बंदर खारो छाण पार्टली असां वटि कुझु ज़्यादा ठटे में शामिलु आहे, ऐं सेकेंड जेको असांजो तहलको आहे जाती आहे। उते ऑलरेडी नॉर्मल डेज़ में ई पाणी जी कमी आहे, जेकॾहिं नॉर्मल दरिया में पाणी हले थो पियो, पोइ बि असीं तेल वारा आहियूं, पाणी हुते घटि थो अचे, पर हिननि ॾींहंनि में त पाणी आहे कोन। मुंहिंजी एज़ ए तहलका एजुकेशन ऑफिसर मुंहिंजी फील्ड रही आहे शाह बंदर जाती, त परे परे ताईं आउं जेको सो स्कूल विज़िट करणु वेंदो आहियां, त समुंड जी सॼी पटी जेका आहे खारो छाण खां वठी पोइ सॼी समुंड जी पटी जाती वञी कढण वारे 0 पॉइंट ते मिले थी। त हिते जेके वीचारा स्कूल बि आहिनि न, उहो उते बि जेको सो जीअं बड़बांग नज़र ईंदो आहे पाणी न हुअण जे करे। लाइफ में तव्हां पढ़ियो हूंदो बायोलॉजी में त प्रोटोप्लाज़म जेको आहे, यानी पाणी जे कतरे मां हरी सॼी ज़िंदगी हले थी पई, त जेकॾहिं पाणी न हुजे त पोइ हुते वरी झर जो पाणी बि खारो थो अचे, उहो मौज नहीं करे। त डॉक्टर साहिबु असां वटि वरी समुंड जेको आहे न सो माना यानी पेर पंहिंजा मज़बूत कंदो थो अचे। हालांकि दुनिया जे ॿियनि मुल्कनि में बि डेल्टा आहे, समुंड आहिनि, पाणी आहिनि, उते बि खोट सोट थिए थी, पर असां वटि इन करे ज़्यादा हू अॻिते वधे पियो त मिठे जो जेको सो मेलाप जेको आहे सो हुनजो हाणे सफ़ा ड्यूरेशन घटिजी वई आहे। अॻे मिठो पाणी 6 महीना हलंदो हो, हाणे उहो घटिजी 4 महीना थियो, घटिजी 3, 2, 1, हाणे त डेज़ ते वञी बीठो आहे ई कोन। जॾहिं मिठे जो मेलाप खारे में आहे कोन त खारो पोइ जेको आहे सो गिणंदो थो अचे असांजे। हाणे काफ़ी ॾिसो लखे न, माण्हू चए थो लखे एकड़ जेके आहिनि न, सो हू माना रिप्लेस करे चुको आहे पंहिंजे एरिया खे। समुंड उनखे माना उन ते समुंड क़ाबिज़ थी चुको आहे, उन मिठी ज़मीन ते डंडूं खाई वियो, डोरा खाई वियो, ॿनियूं ॿारा खाई वियो, जिते बहितरीनु सब्ज़ी थींदी हुई। मिठे पाणी ते वरी तव्हांखे ॿुधायां त असांजी साइड ते जेके न पखी तमामु घणो ईंदो हो, हाणे कोन्हे, साइबेरिया खां हाणे घटिजी वियो आहे, छो त हू सिधो सोन खारे पाणी ते नथो लहे। हा, हू साइबेरिया खां अचे थो, सिर्फ़ु जजे सीअ जे करे असां न अचे थो, असां वटि नॉर्मल सब्ज़ी आहे। नुक़सानात ते ज़रूरु पाण ॻाल्हाईंदासीं। नाले मिठो मैसर साहिबु मौजूदु आहिनि, ऐं मां पहिरीं स्टार्टिंग में इंट्रोडक्शन जे दौरान ॿुधाए चुकसि त हींअर जेका सूरत हाल आहे उन ते संदन शाइरी ॾाढी सुठी हले पई सोशल मीडिया ते। मां चाहींदसि त उहा शाइरी बि असां हींअर ॿुधूं। ऐं यकीनन पाणी जो जेको मसइलो आहे उहो त पाण सभिनीनि जो आहे न। असांजा वकील बरादरी साहब जेका बिल्कुलु महिरबानी कई आहे धरणे जी,
मां उन्हनि खे सलाम पेश कंदुसि बिल्कुलु ऐं अहिड़े दौर में जॾहिं सिंध माना वाधाए थी त को असांजी मालिकी करे उन में कंहिं बि मालिकी न कई वरी वकीलनि वीचारनि कई जिन खे वैसो बि ज़मीन जो कोन हूंदो सही बिल्कुलु ऐं उहे वञी माना पंहिंजा सभु कमकार घर ॿार सभु कुझु छॾे ऐं वञी ॿॿरलो ते वञी जेको आहे सो वञी रोड बंदि करे पंहिंजो हुननि एहतिजाज रिकॉर्ड करायो ऐं उहो एहतिजाज बि का मज़ाक न आहे बिल्कुलु तमामु वॾो एहतिजाज आहे नो डाउट ऐं बसि अलाह साईं उन्हनि खे हिमत ॾींदो आमीन हा सो मां हिकिड़ो चोसिटो लिखियो पोइ मूंखे वरी साईं ज़ुल्फ़कार तमामु वॾो नालो आहे ज़ुल्फ़कार ख़ान जेको पंहिंजो म्यूज़िशियन आहे हा हा साईं नियाज़ हुसैन जो फर्ज़न उहो मूंसां फेसबुक ते एड आहे उन मूंखे वरी फ़ोन कई त चए त हीअ तव्हां चोसिटो लिखियो आहे छा मां चयो हा चई त पोइ यार इन खे भला गॾिजी रिकॉर्ड कयूं अॼु अच्छा हा हे सुभाणे वकील हड़ताल कंदा हा त हे असां उन्हनि खे ख़राज तहसीन मां हिकिड़ो माना वाह अक़ीदत भरियो सलाम पेश कयूं मां चयो साईं बिल्कुलु जेॾी महिल तव्हां टाइम रखो हा चई बसि पोइ शाम जो बसि अचो त बसि गॾिजी कयूं था इहो पोइ वरी मां वियुसि हुन वटि शाम जो हुन वीचारे धुन बि हुनजी बि हुन पाण कंपोज़ कई आहे ओके वरी पोइ पहिरीं मोबाइल ते उहो पंहिंजी धुन रिकॉर्ड करे मूंखे ॿुधाई सही चई ॾिस हीअ मां ठाही आहे 17-18 धुनूं मूं ठाहियूं हाणे ॿियूं बि आहिनि पर हीअ मां चयो साईं हीअ बिल्कुलु जेका धुन आहे इहा तमामु बहितरीनु आहे जी जी इहा हिन जी माना लफ़्ज़नि में जान थी विझे तराने वारी धुन आहे जी पोइ वरी वीचारे पाण पंहिंजे घर वठी हलियो ऐं पंहिंजनि ॿियनि दोस्तनि खे बि घुराई पोइ वरी तक़रीबन असांखे जेको आहे अधु मुनो कलाकु लॻो रिहर्सल कंदे या ॿियो टियों पर पोइ हिकिड़े मिंट जी उहा रिकॉर्डिंग हुई ओके ऐं माशाल्लाह उहा तमामु पोइ दोस्तनि शेयर कई ऐं अच्छा अच्छा नाले में मैसर साहब पहिरीं लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे मां शामिलु कयां प्रोग्राम में उनखां पोइ ॿुधंदासीं ज़रूरी तव्हांजो चोसिटो ऐं इहा धुन ज़रूरु ॿुधंदासीं हेलो जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम रहमतुल्लाह वबरकातुहू जी तव्हांखे मां भलीकार चवां थी कीअं आहियो ख़ुशि आहियो ठीकु आहियो ख़ैर अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा एहसान कुर्ब मालिक जा माशाल्लाह ज़बरदस्त छा चवंदव प्रोग्राम जे हवाले सां असांजे गुलाम नबी महेश्वर जो चवनि था पुटु वेठो आहे न हिते जी जी हा वञी को मौलूद ॿुधायो असांखे हा हा बिल्कुलु तव्हां पंहिंजो नालो ॿुधाइजो मां हाजी शम्स मीरजत थो ॻाल्हायां मदीने पाक मदीने पाक खां था ॻाल्हायो आहे बिल्कुलु मूं तव्हांजो आवाज़ु सुञातो पर वरी मूं कंफर्म कयो पे माशाल्लाह माशाल्लाह तव्हां एतिरे ख़ूबसूरत आका जे उन मुल्क में मौजूदु आहियो असांजे लाइ ज़रूरु दुआऊं कजो ऐं ज़रूरु तव्हांखे को न को मौलूद ॿुधाईंदासीं थैंक यू सो मच असांजा बि दुआऊं सलाम सभिनी मदीने वारनि खे दुआ घुरंदा आहियूं जी जी हा जी हा सभिनी मुस्लमाननि जे लाइ दुआ घुरंदा आहियूं अलाह साईं सभिनी जे मदीने पाक में आणे मके पाक में आणे तव्हांखे तवाफ़ कराए मोहम्मद रसूल ते सलाम पढ़ाए जी जी ज़रूरु ज़रूरु ॿुधायूं था महिरबानी महिरबानी तव्हांजी जी हा हाणे तव्हांजो जेको लिखियलु चोसिटो आहे हा हा अल्लाहु 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 अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह सलामन जे लाइक करे कोट वारा सलामन जे लाइक करे कोट वारा के नालन जे ख़ातिर उथिया आहिनि सारा ही सिंधुअ जे ख़ातिर उथिया आहिनि सारा ही हारनि जे ख़ातिर उथिया आहिनि सारा मज़दूरनि जे ख़ातिर उथिया आहिनि सारा धरतीअ जे ख़ातिर उथिया आहिनि सारा ऐं नाले मिठाई हिलाली बचा अथई ऐं नाले मिठाई हिलाली बचा अथई ॾुखे वक़्त में थिया सिंधियुनि जा सहारा ॾुखे वक़्त में थिया सिंधियुनि जा सहारा अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह ॾाढो सुठो तव्हां लिखियो आहे ऐं यकीनन ही जेको आहे सो हिन प्रोग्राम हिन मंच तां बि असां तमामु जेके बि एडवोकेट्स आहिनि जेके उहे यूनाइटेड थी करे सॼी सिंध खे यूनाइट करे वेठा आहिनि ऐं यकीनन सर्दी गर्मी हर माण्हू ते हूंदी आहे पर हींअर एॾी सख़्तु मौसम आहे उनजे बावजूदि बि उन्हनि जो अज़म ॾिसो त उहो नथो टुटे पंहिंजी धरती जे लाइ पंहिंजे पाणी जे लाइ पंहिंजे माण्हुनि जे लाइ पंहिंजी ख़ुशहाली जे लाइ पंहिंजे फ्यूचर जे लाइ
उहे सॼी सिंध खे हिकु कयो वेठा आहिनि। अच्छा, एतिरो हिकिड़ो मामिलो हले पियो त उन ई हवाले सां ज़ाहिरी ॻाल्हि आहे ख़्यालु पैदा थियो हूंदो त लिखिणो आहे, सोचे का शाइरी त अहिड़ी हूंदी न जेका उन इशू खे सोचे करे तव्हां लिखंदा हूंदव। माइक खणिजो प्लीज़ तव्हां। असल में छा आहे त वतन सां धरतीअ सां मुहबत या पीउ माउ सां मुहबत ऐं जेको जंहिं धर्म सां वाबस्ता आहे उन सां मुहबत इहा इंसान जे ख़मीर में बल्कि माना रत में शामिल हूंदी आहे। उन जे लाइ पोइ सोचणो न पवंदो आहे, उहा सोच ख़ुदि ब ख़ुदि अची वेंदी आहे, उहो जज़्बो उभरंदो आहे ऐं पोइ माण्हू उन्हनि खे सलामी बि पेश कंदो आहे। ऐं त मां जॾहिं खां वठी धरणो आहे तॾहिं खां वठी मां पंहिंजे फेसबुक ते माना तक़रीबन 4-5 शेर रोज़ मां लिखंदो आहियां ऐं पोइ मां आबादगारनि जे ख़िलाफ़ु माना उन्हनि खे बि हिकिड़ी माना उन्हनि जे लाइ बि मां 2-3 चोर सिटा कल्ह टुॾी लिखिया त तव्हां आबादगार एॾा 1000 एकड़नि ज़मीनुनि जा मालिक, तव्हां छो नथा वञो होसि ताईं, तव्हां उन्हनि जा ॿाह ॿेली छो नथा थियो। हीअ त हर मकतब फ़िक्र जो जेको माण्हू सिंध में रहे थो, सिंध जो पाणी पीए थो, सिंध जी ज़मीन मां उपत खाए थो, हीअ त सभिनि जो हिकिड़ो मिसाल जी ॻाल्हि माना हक़नि जे लाइ हू अॻियां असांजी नुमाइंदगी करे रहिया आहिनि। असांजो फ़र्ज़ु आहे न हर मकतब फ़िक्र जे माण्हूअ जो इहो फ़र्ज़ु आहे त उन्हनि सां वञी करे उन्हनि खे जॉइन कजे। यकीनन। अच्छा सर, वधीक कंटिन्यू कयूं था, ॾाढी सुठी ॻाल्हि ॿोल हले पई, ख़ूबसूरत प्रोग्राम अवां ताईं पहुचे पियो, पर वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो। सो न्यूज़ ॿुधूं था ऐं उन खां पोइ वरी कंटिन्यू कयूं था। ॾिसंदा रहिजो सुबुह मेहराण। सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली ख़ैर चवां थी जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में एडवोकेट्स जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हले पई त उहे जहिड़े अंदाज़ में यूनाइट थी करे वेठा आहिनि ऐं समूरी सिंध जो जेको केस विढ़नि पिया त उहो यकीनन पाण सभिनीनि जो केस आहे ऐं असां सभिनीनि जो फ़र्ज़ु आहे जिथे जिथे जंहिंजी रसाई आहे जेको वञी सघे थो उहो वञे उन्हनि खे जॉइन करे। ऐं पाण ॾिसूं पिया सोशल मीडिया ते आमिर नवाज़ वड़ाइच साहिब जिन जे सॾ ते सभु समूरी उहा वकला बिरादरी गॾु थी आहे ऐं सिविल सोसाइटी जा पर्सन्स वञी उन्हनि जॉइन कयो आहे, यूथ मेंबर्स उन्हनि खे जॉइन कयो आहे, स्टूडेंट्स उन्हनि खे जॉइन कयो आहे ऐं काफ़ी सारे दोस्तूं मां ॾिसां पई हुते उन एहतजाज में मौजूदु आहिनि जेके पाण एडवोकेट्स आहिनि ऐं तबियत उन्हनि जी ख़राब थिए पई, वरी हॉस्पिटलाइज़ असांजे डॉक्टरनि बि उते कैंप्स लॻाई आहे, असांजे डॉक्टरनि बि उते कैंप्स लॻाई आहे धरणे मंझि ऐं ख़ुदि मुंहिंजे ॻोठ जा कुझु वकील मॉडल विलेज कंडो कोलाची जुडे जा उहे बि उन धरणे में पहुतल आहिनि। असां सभिनी सम्झां थो जेके डॉक्टर्स आहिनि अॼु छाकाणि असां मेडिकल जी ॻाल्हि कयूं था त हिन सख़्तु गर्मी में हिकिड़ो त पाणी जो जेका उते सिलसिलो आहे उन खे थधो ऐं जझो पाणी हुजे ऐं हैंड वॉशिंग ऐं वॉशरूम्स जी जेका सफ़ाई आहे ऐं थोरो आराम जे लाइ बि असां चवंदासीं त जेको हड़ताल में हिकिड़ो जज़्बो आहे पर सिहत हूंदी एनर्जी हूंदी त जदोजहद अञा सुठी थी। बिल्कुलु। अच्छा सर, वणकारी जे हवाले सां मां तव्हां सां ॻाल्हाइणु चाहींदमि जॾहिं त पाणीअ जो तमामु घणो मसइलो आहे ऐं जॾहिं पाण नर्चरिंग जी ॻाल्हि कंदा आहियूं ॿूटा त पोखिया वेंदा आहिनि पर सॼी ॻाल्हि हूंदी आहे नर्चरिंग जी, उन्हनि खे उन्हनि जी संभाल, उन्हनि खे पाणी ॾियणु, सिज जी प्रॉपर उन्हनि खे रोशनी मिले ऐं उन खां पोइ हिकिड़ो वणु जॾहिं उहो टाइम वठंदो आहे न, ज़ाहिरी ॻाल्हि आहे 8 खां 9 साल वठे थो तॾहिं वञी करे उहो वणु थिए थो। त केतिरी ज़रूरत आहे असांखे वणकारी जी, केतिरी ज़रूरत आहे असांखे सावक जी, सुठे माहौल जी। छाकाणि सिहत जे मामले में ऑक्सीजन ॾियण वारी दुनिया में जेकॾहिं का शइ आहे ऐं इंसान जो साह जो जेको रिश्तो आहे उहो ऑक्सीजन सां आहे। हीअ हवा ॿियनि लफ़्ज़नि में ऑक्सीजन आहे त वण असांखे ऑक्सीजन ॾियनि था बग़ैर कंहिं पैसनि जे, बग़ैर कंहिं आवाज़ जे। उन्हनि जा पन जेके आहिनि से असांजे साह जे रग, जीअं तव्हां चवंदा दरियाए सिंध असांजो साह आहे, ऐं सम्झां थो त वण बि असांजा हिकिड़े हिसाब सां सिहत जो वॾो ज़रियो आहिनि। इन खां सवाइ छाकाणि पोलियो जी मुहिम हैदराबाद में अॼु खां 27 ताईं शुरू आहे त आउं सभिनी वालदेन खे गुज़ारिश कंदुसि
एज़ ए पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट। ऐं असां पोलियो में 1998 खां हैदराबाद जे चाहे रेलवे स्टेशनूं हुजनि, चाहे उहे ॿाराड़ी हुजे, उन पंहिंजा शागिर्द स्टूडेंट मेडिकल जा MBBS जा असीं वठी वेंदा आहियूं। त सभिनी शागिर्दनि खे, सभिनी जेके असांजे उताकनि ते वेठल आहिनि, इवन धरणे मंझि बि जेकॾहिं कोई ॿार पोता आहिनि ऐं उन्हनि जा जेकॾहिं आहिनि उहो असांजो पैगाम ज़रूरु पहुचाइनि त पोलियो खे असांखे हिन मुल्क मंझां ख़तमु करिणो आहे। ऐं पोलियो जो जरासीम बि पाणी जे ज़रिए ई फैलिजे थो। त असांखे न रुगो पाणी जी जेका क्वांटिटी आहे पर क्वालिटी ते बि असांजी मेडिकल जेका साइंस बीठी आहे थी। उमेदु आहे त पाणी जे लाइ तव्हांखे ऐं वणनि जी तव्हां ॻाल्हि कई, मूं कल्ह ई फेसबुक ते दोस्तनि ॻाल्हि कई, उन में लिखियो पियो हो त वण त इंसाननि खां सवाइ बची वेंदा हलिया, ज़िंदा रही वेंदा, पर जेकॾहिं इंसान वणनि खां सवाइ तव्हां ॾिसो त तव्हांजो जेको कागज़ तव्हां लिखो पिया, कलम में जेके शयूं कमु अचनि पियूं, ऐं वणनि जी जेका टेम्परेचर तव्हांजा AC सभु मिलायो दुनिया जा, त आउं सम्झां थो त असांजे दरियाए सिंध जा जेके वण आहिनि उन्हनि जेतिरी बि थधिकार माहौल खे नथा ॾेई सघनि। ऐं हेठीं गर्मी जेका आहे उहा मथे जेका वञे थी, जंहिंजो हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॿुधायां त हैदराबाद जी अॼु मूं एयर पॉल्यूशन खे बि ॾिठो त उहा 164 एयर क्वालिटी इंडेक्स हो, जेको 50 खां मथे न हुअणु खपे। राइट नाउ हींअर जॾहिं असां प्रोग्राम पिया कयूं त तव्हां इन जेतिरो उहो एयर क्वालिटी ख़राबु थींदी, गर्मी, टेम्परेचर, बीमारियूं, जंहिंमें दिलि जूं बीमारियूं आहिनि, जंहिंमें हीट स्ट्रोक्स आहिनि, जंहिंमें तव्हांजो सभई क़िस्म जूं जेके अस्पतालनि में रश आहे, तव्हां हींअर जेकॾहिं वञो अस्पतालनि जूं सरकारी अस्पतालनि में त ईअं थो लॻे त जहिड़ो एयरपोर्ट जा के पैसेंजर आहिनि जेके लथा आहिनि या चढ़नि पिया, यानी मटण जी घटी जेका उहा कान्हे। अच्छा, प्राइवेट हॉस्पिटल में वञो उहा ई ख़ाली कोन्हे का, त गवर्नमेंट हॉस्पिटल जो त खणी उहो त ज़िक्र ई न कजे। हर माण्हू, मां चवंदी आहियां असां जूं बाज़ारूं ॾिसो उहे बि भरियूं पियूं आहिनि, स्कूल्स आहिनि उहे बि भरिया पिया आहिनि, हॉस्पिटल्स आहिनि उहे बि भरियूं पियूं आहिनि, ज़िंदगी जा तमामु मामलात हलनि पिया। अच्छा सर, मां तव्हां जीअं ॻाल्हि कई त तव्हां जेको आहे सो टेम्परेचर ॾिसो पिया और वॉट एवर जेका बि रिसर्च तव्हां पढ़ी पए, कुझु टाइम पहिरियां मूं ॾिठो पिए त असांजी जेका आहे न माइक्रो प्लास्टिक, हर ॾिसो हर इंडिविजुअल पर्सन जो हर ॻाल्हि में हिकिड़ो रोल काउंट थींदो आहे। कोशिशि करणु खपे त असां जेका माइक्रो प्लास्टिक आहे न उन खां पंहिंजे पाण खे बचायूं। रेपर जेको आहे सो उनखे असां थोरो खोले पोइ जेको आहे सो यूज़ कंदा आहियूं, त उहो जेको माइक्रो और नैनो प्लास्टिक बि जेका आहे न उहा स्पेशीज़ खे वञी करे तमामु घणो नुक़सानु पहुचाईंदी आहे, जेको असांजी ॻणप खां तमामु घणो आहे। सो जिथे जिथे असांजो वस पुॼे उते उते असां कोशिशि कयूं त असांजी तरफ़ खां, असांजे माहौल में को बि असांजी तरफ़ खां अहिड़ो कॉन्ट्रीब्यूशन न हुजे त असांजे माहौल खे नुक़सानु पहुचे ऐं वरी घुमी फिरी वरी उहो नुक़सानु असांखे ई बि पहुचे। तव्हां माइक्रो प्लास्टिक जी ॻाल्हि कई आहे, ऐं सम्झां थो त इहो सॼो इंसानी अमल आहे या फैक्ट्रियुनि जो अमल आहे, इन में कुदरत जो को बि दख़ल अंदाज़ी कोन्हे। तंहिंजे करे प्लास्टिक एतिरो त वधी वियो आहे जो हाणे इहा रिसर्च आई आहे त एतिरियूं मच्छियूं कोन्हे जेतिरियूं ॻोथरियूं समुंड में हलियूं वियूं आहिनि या दरियाहनि में हलियूं वियूं आहिनि या गटर नालनि में हली वियूं आहिनि। असांखे न रुगो इहे हिकिड़ो बुरो लॻनि था, पर उन जे इस्तेमाल खे जेतिरो असां घटि करे सघूं, असांजी कोशिशि हुजणु खपे त असां घटि ज़रूरु करियूं। स्पेशीज़ खे सामुंडी जेका जीवत आहे उनखे तमामु घणो नुक़सानु पहुचे थो। अच्छा, सामुंडी जीवत खे नुक़सानु पहुचणु डज़ नॉट मीन त सामुंडी जीवत खे नुक़सानु पहुचे थो, उहो नुक़सानु असां ताईं बि पहुचे थो, छो त इहो हिकिड़ो साइकिल आहे, हिकिड़ो चकर आहे जेको फिरंदो रहे थो। अच्छा, अशरफ शाइर असां वटि मौजूदु आहिनि, त अव्हां खां का शाइरी ॿुधंदासीं, का शाइरी अव्हां सिलेक्ट कई आहे, यादि आहे? वेठा हूंदा आहियूं त पोइ फील्ड कमु ज़्यादा हूंदो आहे, पोइ शाइरी ते थोरो तवजो घटि आहे। पहिरीं त डॉक्टर साहिबु जिन जी ॻाल्हि खे थोरो ॿुधायां थो, तव्हां वणनि जे हवाले सां ॻाल्हि कई त बेशक वण डॉक्टर साहिबु असांखे फ्री में ॾियनि था, न रुगो असांखे ऑक्सीजन ॾियनि था पर असांजी कार्बन डाइऑक्साइड खे हू एब्ज़ॉर्ब कनि था अकॉर्डिंग टू द मेंटल हेल्थ खे तव्हां फुल ॾिसो था। तव्हां ॾिसो त हिते बि सेट में जेकॾहिं तव्हां ख़ूबसूरती आणियो था, असांखे उहो मतिलबु वणनि जी शदीद कमी आहे। मूं तव्हांखे ॿुधायो असांजे सामुंडी इलाइक़े में त पाणी खारो आहे, तमर बि घटिजंदो थो वञे। पोइ तव्हां जॾहिं हिननि जो हिकिड़ो आउं शेर ॿुधाए वठां त हुन में बि मुंहिंजो थोरो घणो ज़िक्र
दरिया दादले खे सुकाइण जी ॻाल्हि न कर। वाह, दरिया दादले खे सुकाइण जी ॻाल्हि न कर। शाख बि न ॾींदासीं, कैनाल कैनाल न कर। वाह वाह वाह। दरिया दादले खे सुकाइण जी ॻाल्हि न कर, शाख बि न ॾींदासीं, कैनाल कैनाल न कर। ॿ पाणी मिलनि था ॿिनि दिलियनि जियां शाह बंदर में। वाह, ॿ पाणी मिलनि था, ॿ पाणी मिलनि था ॿिनि दिलियनि जियां शाह बंदर में। वाह। विछोड़ो ॾेई ॾार विझी तिन खे, तिन जे विछोड़ो ॾेई ॾार न विझ तिन जे मोहबती मंदर में। ॿ पाणी मिलनि था ॿिनि दिलियनि जियां शाह बंदर में। विछोड़ो न विझ ॾार ॾेई तिन जे मोहबती मंदर में। सम्झूं था सभु चाल, अहिड़ी चाल न कर। वाह, सम्झूं था सभु चाल, अहिड़ी चाल न कर। दरिया दादले खे सुकाइण जी ॻाल्हि न कर, शाख बि न ॾींदासीं, कैनाल कैनाल न कर। महीना ई 3 पाणी ईंदो आहे सॼे साल में। महीना ई 3 पाणी ईंदो आहे सॼे साल में। वाह। सो बि तूं वाइण थो चाहीं कढी कैनाल में। वाह साईं वाह, वाह वाह। महीना ई 3 पाणी ईंदो आहे सॼे साल में, सो बि तूं वाइण थो चाहीं कढी कैनाल में। अहिड़ियूं तूं ॻाल्हियूं फ़िलहाल न कर। अहिड़ियूं ॻाल्हियूं तूं फ़िलहाल न कर। वाह वाह साईं, वाह 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 वाह। दरिया दादले खे सुकाइण जी ॻाल्हि न कर, शाख बि न ॾींदासीं, कैनाल कैनाल न कर। आख़िरी जेको लाइन आहे, सोटी हुजे साण त गॾा गोई न करे। वाह साईं वाह। सोटी हुजे साण त गॾा गोई न करे। गॾा गोई न करे। ग़लति कमु परे थियो, सिधो कमु सोई न करे। वाह वाह। ग़लति कमु परे थियो, सिधो कमु सोई न करे। माण्हुनि ते मुंहिंजे एॾो तूं मलाल न कर। वाह साईं वाह। माण्हुनि ते मुंहिंजे तूं एॾो मलाल न कर। दरिया दादले खे सुकाइण जी ॻाल्हि न कर, शाख बि न ॾींदासीं, कैनाल कैनाल न कर। 2 पाणी मिलनि था ॿिनि दिलियनि जा शाह बंदर में। उन्हनि जे विच में विछोड़ो ॾेई ॾार मोहबती मंदर में। 2 पाणी मिलनि था दिलियनि जियां शाह बंदर में। शाइरी एक्चुअली साईं जन मैसर साहब जा फर्ज़ंद आहिनि। असां लिखियो आहे त ज़्यादा वरी विछोड़े के ज़्यादा लिखियो आहे, फौजिया सुमरो के। फौजिया सुमरो काफ़ी मुंहिंजा सॉन्ग्स ॻाया आहिनि, फनकार तव्हां ॿुधी हूंदी। हा हा बिल्कुलु बिल्कुलु। ऐं सिर्फ़ु पाण शाइर न आहिनि पर एजुकेशनिस्ट बि आहिनि। जॾहिं बि ॻाल्हि ॿोल कंदा आहिनि त हिकिड़ी मूंखे लॻंदो आहे त हुननि जे पोयां हिकिड़ी सुठी रिसर्च बि हुननि जी हूंदी आहे। ॻाल्हि त साईं जी पोलियो जी, ऐं एज़ ए एजुकेशनिस्ट वरी असां पोलियो में बि एज़ ऑफिशियल असांजो किरदारु हूंदो आहे। नो डाउट हूंदो आहे बिल्कुलु। ऐं पंहिंजी क़ौम खे चवंदुसि, मां हथ ॿधी चवंदुसि त जेको रिफ्यूज़ल सिस्टम आहे तव्हांजो, जंहिंमें तव्हां पंहिंजा मुतालबा पेश करियो था त बाबा पोले जा फुड़ा असां नथा पियारियूं, ही करे ॾियो, ही कयो, डिमांड्स अची वेंदियूं आहिनि। बेशक तव्हांजूं डिमांड्स जेन्युइन हूंदियूं, पर हीअ असांजे बच्चनि जो फ्यूचर आहे। मुंहिंजे पंहिंजी बि फैमिली में हिकु पोलियो जो शिकार आहे। अच्छा। ऑलरेडी त असां ॾिसूं था त जेकॾहिं असां रिफ्यूज़ करियूं था पोलियो जा फुड़ा पियारण खां ॿार खे, त इहो माना असां पंहिंजे बच्चनि ते वॾो ज़ुल्म करियूं। बिल्कुलु बिल्कुलु ईअं आहे। स्पेशली ॻोठनि में जॾहिं केसिस साम्हूं ईंदा आहिनि ॾाढो ॾुख थींदो आहे त हिन दौर में बि असां वटि जेको आहे सो इहो रिफ्यूज़ल्स अचनि था कुझु डिमांड्स जे करे, ऐं ॿारनि खे पोलियो जा ड्रॉप्स नथा पियारिया वञनि, ॿारनि जो सॼो फ्यूचर तबाह थी वञे। मूंखे मोकिलींदा आहिनि DC साहिब जन जॻहियुनि ते रिफ्यूज़ल बीइंग एज़ एजुकेशनल, असांजे स्कूल में फर्नीचर न आहे, सही सही, बिल्डिंग रिपेयर कराए ॾियो। बेशक उनजा जेन्युइन प्रॉब्लम हूंदा, टीचर न पियो अचे या टीचर जी जेका कुझु बि असां वेंदा आहियूं उनखे कन्विंस करे वेंदा आहियूं, पर उहो हिकिड़ो दफ़ो वरी ॿिए टर्न में वरी साॻियो मुतालबो रिपीट थींदो आहे। जेकॾहिं कोशिशि कंदा आहियूं त ठीकु आहे, असां मुतालबो मञी छॾियूं, कंहिं न कंहिं तरीक़े सां चीज़ूं मैनेज करियूं त जीअं ॿारनि खे उहे पोलियो जा फुड़ा, पर असां माना हथ ॿधी चऊं था त बाबा इहा शइ जेका आहे सा ॿिए के वे में तव्हां करे सघो था, पर जॾहिं पोलियो जो माना टर्न अचे थो त उहो फुड़ा पियारणु घुरिजनि। पाणी जी ॻाल्हि थी त पाणी असां वटि आहे कोन, खोट आहे। ॿियो पाणी जी वरी जेका पॉल्यूशन प्रॉब्लम आहे पाणी जो, उहो तमामु शदीद आहे। असां हींअर रिसेंटली बीमार थियोसि
त डॉक्टर साहब आऊं को बि मूं ज़िंदगी में न को नशो न कयो, न सिगरेट न पान न गुटको न सुपारी, बस शायरी जो नशो कुझु बि कयो न। आहे। हा शाइरी जो नशो आहे। शायरी जो त नशो कयो मूंखे आहे। मूंखे बि स्टोन थी वियो त भई मूं पुछियो भई डॉक्टर साहिबनि खां भले आख़िर इहो छो थींदो आहे। ॿुधे तव्हांजी साइड जेका कोस्टल एरिया आहे उते हिकु त सभु डॉक्टर साहिब जूं ॻाल्हियूं मूं गौर सां ॿुधियूं। हिकु त तव्हांजो खीर जेको आहे सो मिलावटी आहे, हा हा बिल्कुलु। उन में वरी डॉक्टर साहिब ऑक्सीटोसिन बि यूज़ कनि था, हिकु त केमिकल यूज़ कनि था, नंबर 3 असांजो पाणी बि सही न आहे। त भई तव्हां पाणी उहो जेको पियो था उहो बि सिर्फ़ु उनजो लेबल लॻल हूंदो आहे, पाणी उते जो हूंदो अथव। हा ईअं त आहे, बिल्कुलु आहे, इहो असां वटि उहो पाणी न आहे। ऐं इस्लामाबाद वियोसि त 15 ॾींहं मूं इस्लामाबाद जो पाणी पीतो त मुंहिंजी काफ़ी जेके प्रॉब्लम्स हुयूं से टॉक्सिन्स रिमूव थिया बॉडी मां। सही सही। अच्छा अच्छा, पहिरीं ब्रेक वठूं था, उन खां पोइ कंटिन्यू कयूं था। शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे। व्यूअर्स सां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं जिथे बि मौजूदु आहियो, घर में जंहिं बि कुंड में, जंहिं बि प्लेस ते, रूम में, तव्हां जिथे बि मौजूदु आहियो, जॾहिं सोशल मीडिया तव्हां इस्तेमालु कयो था, हर कंहिंजो अकाउंट आई न्यू इट, सभिनीनि जो अकाउंट हूंदो आहे कंहिं न कंहिं सोशल मीडिया प्लेटफॉर्म ते। बबरलो ते जेको धरणो आहे उनखे तव्हां सभु ॾिसंदा हूंदव, तव्हां सभु वॉच कंदा हूंदव। ॿियो न त तॾहिं बि तव्हां न्यूज़ में ज़रूरु ॿुधो हूंदो, कंहिं न कंहिं दोस्त जे उन वॉल ते तव्हां ज़रूरु ॾिठो हूंदो। तव्हां जॾहिं सोशल मीडिया इस्तेमालु कयो था त उहो हैशटैग ज़रूरु इस्तेमालु करियो। उहो सॼो जेको आहे सो काउंट थींदो आहे, असांखे उन्हनि हैशटैग्स जी ज़रूरत बि हूंदी आहे। ऐं ॿी ॻाल्हि त जॾहिं उन कैंपेन खे मां ॾिसां पई, उन धरणे खे मां ॾिसां पई त जिथे एडवोकेट्स मौजूदु आहिनि, उते सिविल सोसाइटी जा माण्हू वञनि पिया, उते स्टूडेंट्स वञनि पिया, उते डॉक्टर्स वञनि पिया, ऐं हर मकतब फ़िक्र जो माण्हू, हर सिंध वासी उन्हनि खे जॉइन करे पियो, छो त हीउ सिंध जो केस आहे। उते वरी ॾाढो पॉज़िटिव पाण किरदार बि ॾिसूं पिया जेको अचे पियो, जिथे जेसीं ताईं उन्हनि जी रसाई थिए पई, उन्हनि खे पाणी ॾियणु, ऐं उन्हनि जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे नीड्स हूंदियूं आहिनि। जॾहिं हिकिड़ो पूरो काफ़िलो वञी रहियो हूंदो आहे त उन्हनि जूं तमामु घणियूं ज़रूरत बि हूंदियूं आहिनि, त उहे ज़रूरतूं बि पूरियूं कयूं वञनि पियूं। त इहो ॾाढो पॉज़िटिव हिकिड़ो असांजी सिंध वासियुनि पॉज़िटिव पंहिंजो किरदारु अदा कयो आहे, जेको पूरी दुनिया में मुंहिंजे ख़्याल सां हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में मैसेज बि वञे पियो। मां सिर्फ़ु इहो चवणु चाहींदमि त जिथे बि मौजूदु आहियो, पंहिंजे अकाउंट्स खे पॉज़िटिव ज़रूरु इस्तेमालु कजो। जेको बि प्लेटफॉर्म आहे, सभ खां घणो इस्तेमालु कंदा आहियो। मूं स्टार्टिंग में ॻाल्हि कई, ऐं इहा ॻाल्हि सिर्फ़ु मां न पई कयां, इहा ॻाल्हि वाक़ई में ऑब्ज़र्व कई वई आहे त असांजी सिंधी कम्यूनिटी डिवाइडिड ज़रूरु आहे। जंहिं बि प्लेटफॉर्म ते जेके माण्हू घणा मौजूदु आहिनि, उते जेको ट्रेंड हले थो उन हिसाब सां हलंदा रहंदा आहिनि। पर दुनिया में जिथे जिथे जेके क़ौमूं यूनाइटेड हूंदियूं आहिनि, उहे हर पासो पंहिंजो हर शइ खे पॉज़िटिव इस्तेमालु कंदियूं आहिनि। जेका शइ हली रही हूंदी आहे उनखे ई दुनिया ताईं पहुचाईंदियूं आहिनि। सो पंहिंजो पॉज़िटिव किरदारु अदा कयो। ऐं इहो कंहिं बि हिकु धुर जो मसइलो न आहे, इहो पाण सभिनीनि जो इशू आहे, पाण सभिनी जी ज़िंदगी जो मामिलो आहे। पाणी आहे त बसि पाण आहियूं। इन शइ खे बि जेकॾहिं माइंड में रखिजे न, तॾहिं बि असां पंहिंजो पॉज़िटिव किरदारु अदा करे सघूं था। अच्छा जी जनाब, डॉक्टर साहब जी तरफ़ अॻियां वधूं था। जी औरतूं बि वधीक धरणे में आहिनि, तव्हां ख़ुदि नुमाइंदगी औरतुनि जी कयो था, त आउं सम्झां थो त उन्हनि खे बि जस हुजे जो पंहिंजे ॿारनि सां, पंहिंजी उन सॼी हिमत सां ऐं ॻाल्हाइनि थियूं त ईअं लॻे थो त उन्हनि जे अंदरि कोई हिकिड़ी वॾो जज़्बो ऐं हिकिड़ी शेर जी जेका ताक़त नज़र अचे थी। ऐं सम्झां थो त असां उन्हनि खे बि सलाम पेश कयूं था। ऐं छाकाणि त सिहत जे मामलनि में बि औरतुनि जो ऐं पोलियो जे लाइ वॾो किरदारु आहे। मूं हिकिड़ी ताज़ी नंढड़ी रिसर्च कई आहे त रिफ्यूज़ल पंहिंजी जॻह ते आहे, पर मिसिंग चिल्ड्रेन आहिनि। मूं पाण असांजे इसरा विलेज में पोइ कैंपेन कई त 135 ॿारनि मां 18 ॿार कोन हुआ घरनि में, रजिस्ट्रेशन को ॾाॾे वटि वियो, को नाने वटि वियो, को असांजी जॉइंट फैमिलियूं आहिनि, के शादियूं आहिनि। ऐं सम्झां थो पोलियो कैंपेन जॾहिं बि हले त पंहिंजे उन्हनि ॿारनि खे जिते जिते रजिस्टर आहिनि उते उन्हनि खे पुयारण में ऐं सर इन ते मूं हिकिड़ो पूरो बाक़ाइदा प्रोग्राम कंडक्ट कयो हुयो, ऐं एक्सपर्ट असां प्रोग्राम में विहारिया। इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त ॿारनि जी जेका आहे उहा रजिस्ट्रेशन न थियल हूंदी आहे, ॿार मिसिंग हूंदा आहिनि। इहो ॾाढो वॾो मसइलो आहे, बल्कि उन्हनि ॿारनि सां ज़्यादती आई आहे।
नाइंसाफ़ी त आहे। असां हिन कैंपेन में चवंदासीं त मिसिंग ॿारनि ते जेके बि असांजा डॉक्टर्स आहिनि, हेल्थ वर्कर्स आहिनि, उहे उन्हनि जो रिकॉर्ड बि रखनि, उन्हनि जा फ़ोन नंबर, ऐं कोशिशि करे ज़ीरो मिसिंग चिल्ड्रेन कनि। हाँ बिल्कुलु बिल्कुलु, इहो ज़रूरु असांजो फ़र्ज़ु आहे। जी सर, तव्हां कुझु चवणु चाहियो? वधाइनि छो त पोलियो वारनि सां आउं अक्सर रिलेट रहां थो, फोकल पर्सन बि आहियां हुते जो एजुकेशन डिपार्टमेंट जे हिसाब सां। त ज़ीरो डोज़ वारा जेके ॿार आहिनि, मतिलबु जेॾी हुनजी बर्थ थिए थी, त आउं चवंदो जेकॾहिं हितां खां संभालिजे सिस्टम खे, इते थोरो माण्हू जी एक्टिवनेस हुजे। सही। अच्छा, तव्हां त ॾिसो न कम्यूनिटी में वञो था, मां ज़रूरु पुछणु चाहींदमि त सोल्यूशन्स छा आहिनि, छा था सम्झो त कहिड़ा कहिड़ा उपाउ वठणु खपनि? डॉक्टर साहब, मुंहिंजो जेको डायग्नोज़ आहे इहो पोलियो जे हवाले सां, त जंहिंजे नाले कोई टर्म यूज़ थिए थो ज़ीरो डोज़ वारो, उहो ॿारु जेॾी पैदा थिए थो, त असां वटि जीअं त का दाई रजिस्टर्ड न आहे, मिसाल तौरु को बर्थ सेंटर, को डॉक्टर जो सेंटर, को जिते इहा थिए थो त उहो रजिस्ट्रेशन सिस्टम ॿारनि जो न आहे। ॿारड़ी में को ॿारु ॼमी थो वञे दाई जे थ्रू, जेसि ताईं इंफॉर्मेशन पई अचे, मुबारकूं अचनि, ख़बर पवे हेल्थ खाते वारनि खे त हिते ॿारु पैदा थियो आहे, प्रॉपर जेकॾहिं निज़ाम हुजे त ॿार जी पैदाश वक़्तु ई पोलियो फड़ो हुनखे पियारे छॾिजे, त पोइ उहो माना असां वटि आस्ते आस्ते जेको ग्रास रूट खां पोलियो ख़तमु थींदो। असां वटि थोरो स्टेप्स में अची वई इहा चीज़, त जेकॾहिं ज़ीरो डोज़ वारा ॿार निकिरी था वञनि त बाद में हुनखे सर्च करणा था पवनि, ऐं ज़रूरी न आहे त हुनजी सर्च जेका आहे परफेक्ट हुजे, छो त ख़बर पवे कोन थी, सर्वे थिए कोन थी त किथे किथे ॻोठ आहिनि, ॿारड़ियूं वॾियूं आहिनि, शहर आहिनि, शहरनि में चलो डॉक्टर आहे, अस्पताल में बर्थ थी वई, ॿार खे ख़बर पइजी थी वञे, हूअं हुते ई ख़बर नथी पवे, त पोइ ॿार रहिजी था वञनि, उन्हनि खे पोइ ॻोल्हींदा था रहनि पोलियो वर्कर, या पोइ माइटनि ताईं पहुचनि कोन था, त पोइ इहो डॉक्टर साहिबु जेको ॿुधाए पोइ इहो ॿारु रहे थो, पोइ माना हुननि जी लिस्ट में इहो रहिजी थो वञे, ऐं पोइ थी सघे थो पाणीअ जे थ्रू वायरस अची थो वञे त पोइ पोलियो। पर जेके असां वटि 68,000 ॻोठ आहिनि, उन्हनि में को न को चङो माण्हू, को मौलवी, को सोशल वर्कर मौजूदु आहे, ऐं सम्झां थो हू पंहिंजे ॻोठ जे अंदरि अगरि नज़र विझंदो त को बि ॿारु कोन रहंदो, मिसाल आउं पंहिंजे ॻोठ ॾियां थो त 1990 खां पोइ टंडो कोलाची जी यूनियन काउंसिल आवरी में इहो पोलियो जी कैंपेन हले थी, ऐं अञा ताईं त अलाह जी महिरबानी सां सभई ॿार महफ़ूज़ आहिनि। 9,000 ॿारनि खे असीं जेको आहे सो पोलियो जा फुड़ा हींअर बि पीआरियूं था, ऐं उहे स्कूलनि में हुननि में सेहतमंद ज़िंदगी गुज़ारे। बहितरीन, तमामु सुठो, तमामु सुठो। हर ॻोठ खे ईअं ज़रूरु इन तरह पंहिंजो किरदारु अदा करणु खपे, ऐं जेके लीडिंग पर्सन हूंदा आहिनि उन्हनि खे घटि में घटि थोरो ॾिसणु खपे, ऐं चेक एंड बैलेंस हूंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मामलात आराम आराम सां सुधरणु ज़रूरु शुरू थींदा। नाले मिठो मैसर साहिबु मौजूदु आहिनि, उन्हनि खां शाइरी ॿुधंदासीं जेकॾहिं तव्हां चूज़ कई आहे, या को गीत आहे तरन्नुम में तव्हां ॿुधाइणु चाहियो त मोस्ट वेलकम। वाह जो वकील सिंध सां निभायो, हमेशा हुजे तन ते रहमत जो सायो, वाह जो वकील सिंध सां निभायो, हमेशा हुजे तन ते रहमत जो सायो, हमेशा हुजे तन ते रहमत जो छायो। छॾे ॿार बचड़ा पिया पाणीअ लाइ निकिरी, ज़मींदार धुर आञा ताईं बेफ़िक्री, छॾे ॿार बचड़ा पिया पाणीअ लाइ निकिरी, ज़मींदार धुर आञा ताईं बेफ़िक्री, वॾो को वॾेरो न धरणे में आयो, हमेशा हुजे तन ते रहमत जो सायो, वाह जो वकील सिंध सां निभायो, हमेशा हुजे तन ते रहमत जो सायो। वॾा बाहिमत हिन करे कोट वारा, के नालनि खे रद कयो हयूं निकिरी नारा, वॾा बाहिमत हिन करे कोट वारा,
के नालन खे रद क्यो हयूं निकिरी नारा सुतल क़ौम खे जन अची आ जगायो हमेशा हुजे तन ते रहमत जो सायो वाजो वकीलन सिंध सां निभायो हमेशा हुजे तन ते रहमत जो सायो जे पाणी वियो खसिजी त पोइ साहु वींदो हारी छा पोखींदो कहिड़ा ॿिज छटींदो जे पाणी वियो खसिजी त पोइ साहु वींदो हारी छा पोखींदो कहिड़ा ॿिज छटींदो उथो अॻिते पंहिंजे विखुन खे वधायो हमेशा हुजे तन ते रहमत जो सायो वाजो वकीलन आ सिंध सां निभायो हुजे तन ते रहमत जो हमेशा लाइ सायो आहे दुश्मननि जी वॾी नियत खोटी इंशा अल्लाह तन जी लहंदी लंगोटी आहे दुश्मननि जी वॾी नियत खोटी इंशा अल्लाह तन जी लहंदी लंगोटी के नालन ठाहिण जो आ जनरा गुगायो हमेशा हुजे तन ते रहमत जो सायो वाजो वकीलन आ सिंध सां निभायो हमेशा हुजे तन ते रहमत जो सायो सिर साहु ॾीबो पर पोइ ते न हटबो पंहिंजी सिंध अमड़ जो विढ़ी के सुखटबो सिर साहु ॾीबो पर पोइ ते न हटबो पंहिंजी सिंध अमड़ जो विढ़ी के सुखटबो नसलन पंहिंजनि खे चई हीअं ॿुधायो हमेशा हुजे तन ते रहमत जो सायो अमड़ सां गदारी लिकी करणी नाहे हीअ बाहि बिल्कुलु हाणे ठरणी नाहे अमड़ सां गदारी लिकी करणी नाहे हीअ बाहि बिल्कुलु हाणे ठरणी नाहे भली ज़ोर पंहिंजो ऐं ज़ालिम लॻायो हमेशा हुजे तन ते रहमत जो सायो वाजो वकीलन आ सिंध सां निभायो हमेशा हुजे तन ते रहमत जो सायो ऐं नाले मिठाही तारीख़ लिखंदी सिंधनि खां सचाई सॼी क़ौम सिखंदी ऐं नाले मिठाही तारीख़ लिखंदी सिंधनि खां सचाई सॼी क़ौम सिखंदी महेसर जो सच जो वज़न आ सवायो हमेशा हुजे तन ते रहमत जो सायो वाह जो वकीलन आ सिंध सां निभायो
हमेशा हुजे तन ते रहमत जो सायो। अच्छा साहब, जहिड़ा तव्हांजो नालो मिठो आहे अहिड़ो ई तव्हां शाइरी कई आहे। एतिरो ई आवाज़ बि मिठो आहे। असां जेका पुरअमन जदोजहद आहे, तव्हां ॾिसो त हेॾे सारे जे वक़्त में कंहिं गाॾी खे कंहिं माण्हू खे का फुर लुट कान थी आहे, का शइ कोन खॼाणी हिकिड़ो अमन जो पैगाम आहे, यूनिटी आहे, में जेको दुनिया ताईं ख़ूबसूरत अंदाज़ में पहुचे पियो। व्यूअर्स, असां वठंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम थी वियो आहे। ऐं गाॾी न वञिजो, ॾिसंदा रहिजो असांजो पंहिंजो प्रोग्राम सुबह मेहरान। व्यूअर्स, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी असांजे पंहिंजे प्रोग्राम सुबह मेहरान में। ऐं प्रोग्राम जो टाइम हिकिड़ो लिमिटेड हूंदो आहे, ॾाढो जल्दी ही टाइम गुज़री वेंदो आहे। डिस्कशन वेल ॾाढो सुठो, जॾहिं बि प्रोग्राम कंडक्ट कंदी आहियां त डिस्कशन ॾाढो सुठो हलंदो आहे। अव्हां ताईं प्रोग्राम ॾाढो यूज़फुल पहुचंदो आहे। अव्हां जो फ़ोन कॉल्स या अव्हां जॾहिं बि प्रोग्राम में शामिलु थींदा आहियो, यादि कंदा आहियो त ॾाढो सुठो लॻंदो आहे। यकीनन ही प्रोग्राम अव्हां ताईं पहुचायो वेंदो आहे, अव्हां जे लाइ हूंदो आहे। त अव्हां जी जेका असांजे प्रोग्राम में प्रेज़ेंस हूंदी आहे, भले लाइव कॉल जे थ्रू हुजे, उहा ॾाढी सुठी रहंदी आहे। महिमाननि जे तरफ़ अॻियां वधूं था ऐं ॿ शाइर प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं डॉक्टर साहब बि मौजूदु आहिनि। डॉक्टर साहब, शाइरीअ जे दौरान बोर त न थींदा आहियो घणो? छो त हिकिड़ो तव्हांजो सब्जेक्ट ॾाढो हिकिड़ो कम्यूनिटी मेडिसन ॾाढो ड्राई सब्जेक्ट बि हिनखे चवां त ग़लति न रहंदो चवणु। ईअं थींदो आहे कॾहिं बोर थी वेंदा आहियो? जी जी। डॉक्टर साहब डॉक्टर आहिनि, ऑलरेडी आई वाज आल्सो डॉक्टर। यू वाज आल्सो because you was by मतलब हाणे उनके ॿुधाए डिफाइन करियां थो। जी जी जी। आई वाज स्टूडेंट ऑफ लम्स लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी। जी हाँ जी हाँ। 4th ईयर मूं डॉक्टर साहब स्किप कई आहे। तव्हांखे ॿुधी हैरानी थींदी। बिल्कुलु। हा, मां त प्रोग्राम तव्हांजो करे चुकी आहियां। MBBS मूं 4th ईयर स्किप कई त पोइ असां ॿ डॉक्टर बि थी वियासीं। जहिड़ो जस्ट लाइक मुंहिंजी लोअर लिम्ब कंप्लीट थियल अथव। आउं सम्झां थो त असांजे डॉक्टरनि खे जेको इहो अची MBBS में वरी ॿियनि फील्डनि में वञनि था, आउं सम्झां थो त उन्हनि खे डॉक्टरी जे पेशे में वॾी हिकिड़ी अफ़ज़लुल अशग़ाल ख़िदमत नास वारी ॻाल्हि आहे त उन्हनि खे दिलि हेॾां होॾां पुलिस में ऐं ॿियनि CSS में न वञणु खपे। आउं सम्झां थो त डॉक्टरी पेशो बि हिकिड़ी एॾी ख़िदमत जो ज़रियो आहे जो तव्हां पूरी ज़िंदगी उन में गुज़ारे छॾियो। असां वटि हैदराबाद में प्रोफेसर अज़ीम आलमाणी साहबु वेठो आहे थियो, उन पंहिंजी तालीम जेका आहे सा उन वक़्तु कलम कोन हो ऐं उन मिटी ते लिखी अखर जेको आहे सोनो आलमाणी खां निकितो ऐं हिन वक़्तु तक़रीबन 90 सालनि जी उमिरि आहे। त तव्हां अॼु बि हुनखे ॾिसंदो त हशाश बशाश ऐं मरीज़नि जे विच में ईअं लॻो पियो हूंदो। ऐं मूं डॉक्टर गफ़ार बिल्लू खां हिकु दफ़ा पुछियो त ॿार रोईंदा रहनि था, तव्हां ॿारनि जा डॉक्टर छो? चयो दिस इज़ म्यूज़िक फॉर मी। तंहिंजे करे मरीज़नि जी ख़िदमत करणु सिधी सही आउं सम्झां थो जन्नत जी वॾी कुंजी त कान्हे, पर नंढी कुंजी आहे। ऐं असांजे डॉक्टरनि खे बि खपे त हिन माहौल में पंहिंजे जेको गर्मी जा जेके बीमारियूं आहिनि उन्हनि जे इलाज जे लाइ जेतिरियूं सहूलियतूं थी सघनि। सही न डॉक्टर्स जो नो डाउट सुठो किरदार पाण ॾिसंदा आहियूं। गुज़ारिश कंदो त पोलियो जी वैक्सीन सां गॾु ORS जेको आहे उहो गर्मी जे लाइ ऐं जुलाबनि जे लाइ वॾो इलाजु आहे, सस्तो आहे। हिकिड़ी डॉक्टर साहब खे वेल इंटरप्ट करणु ॾाढो ॾुखियो आहे। डॉक्टर साहब जॾहिं प्रोग्राम में मौजूदु हूंदा आहिनि त पूरो जो पूरो टाइम मां त कोशिशि कंदी आहियां त आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे उहो टाइम ॾियूं, छाकाणि त टाइम अव्हां जो ई हूंदो आहे। पर अनफॉर्चुनेटली जॾहिं ॿिया गेस्ट हूंदा आहिनि त पोइ इंटरप्ट करणो पवंदो आहे। असां वटि शाइर मौजूदु आहिनि। अच्छा सर, मूंखे ईअं महसूसु थींदो आहे त जॾहिं कंहिंजे लाइ बि ॻाल्हायो वेंदो आहे त ॾाढो ईज़ी हूंदो आहे, चवणु ॾाढो सवलो हूंदो आहे, पर ख़बर न हूंदी आहे त उहो इंसानु उन सिचुएशन खे उन कीअं डील कयो हूंदो, कीअं फेस कयो हूंदो, या ज़िंदगी जा वॾा फ़ैसिला जॾहिं को इंसानु वठे थो त ख़बर नाहे त उनजा हालात कहिड़ा हूंदा। ख़ैर, अगरि अव्हां डिस्कस करे सघो त छा अव्हां रीज़न ॿुधाए सघो था त छो अव्हां जेको आहे सो एतिरी सुठी फील्ड ऐं पोइ वरी तव्हां ॿी फील्ड चूज़ कई? छा रीज़न हुयो? सुबुह 4th ईयर मतिलबु बाक़ी हिकिड़ो साल त पोइ त तव्हां डॉक्टर थी वञो आहे। क्वेश्चन तमामु ॾुखियो आहे, अक्सर मूंखां पुछंदा आहिनि माण्हू। मुंहिंजी फील्ड जेका हींअर एजुकेशन आहे, हींअर बि मुंहिंजी माशाल्लाह बेस्ट ग्रेड आहे। जस्ट आऊं हाणे 19 जे प्रमोशन ते वेठल आहियां ऐं मुंहिंजी सर्विस बि पई आहे। ऐं मुंहिंजा जेके क्लास फेलोज़ आहिनि लम्स वारा, उहे बि
मूंसां गॾु कॾहिं कॾहिं उन मां 3-4 डॉक्टर वरी पोलियो जी मीटिंग में गॾिजंदा आहियूं ऐं उहे डॉक्टर वरी जेके मूंसां गॾु हुआ वरी यकीन करियो हू मूंखे चवंदा आहिनि त हू पोलियो में हुननि जी एतिरी माना पोज़ीशन जेका ॾिसंदा चवंदा आहिनि तूं सही आहे यार एजुकेशन डिपार्टमेंट में अची वई ऐं असां सूरनि में हू मूंखे ईअं मज़ाक में चवंदा आहिनि डॉक्टर साहिबु बिल्कुलु ईमानदारी मूंखे ऑफिस में चवंदा आहिनि त असां सूरनि में आहियूं ऐं यार तूं सही आहीं पंहिंजी जॻह ते सो बहरहाल छॾण जो काज़ काफ़ी हुया हिकु त उन टाइम ते पॉवर्टी हुई ऐं 1987-88 जी ॻाल्हि करियां थो यानी असां SRTC बस स्टॉप ते लहंदा हुआसीं गवर्नमेंट जी हिकु बस हलंदी हुई असांजी ठठे खां ऐं पोइ उहा असां खां वठंदी हुई 3 रुपया किरायो 3 रुपये खां 4 रुपया किरायो उन टाइम ते हूंदो हूअं त 8-9 रुपया हूंदो पर असांजो वरी स्टूडेंट जो हूंदो गवर्नमेंट में अधु हाफ किरायो असांखे माफ़ हूंदो त पोइ असां इहो चांदनी जिते हींअर चांदनी चौक आहे जिते सिनेमा हूंदी हुई चांदनी हिते बस स्टॉप हुयो असां हुते लहंदासीं हितां असां पंधु वेंदा हुआसीं यानी रक्षे वारो जेको किरायो त रक्षो त महांगो हूंदो उहो 4 सीटर जेको असांखे हितां छॾींदो भटाई नगर वटि पोइ भटाई नगर ते असांजो फ्लैट हूंदो त हितां पोइ वरी असां पंधु वेंदा हुआसीं जामशोर पुल खे क्रॉस करे तॾहिं एतिरी माना कंजेशन कोन हुई हाणे थी त हिकु त सबबु पॉवर्टी हुयो ॿी कम्यूनिकेशन न हुई त अम्मा ॾाढी परेशान रहंदी हुई मुंहिंजे लाइ माना कम्यूनिकेशन हूंदी कोन हुई ख़त उन वक़्तु रुॻो ख़त ई हलंदो हुयो पोइ थोरा उन टाइम ते 88 में थोरो मतिलबु माहौल बि जेको सो हैदराबाद जो तव्हांखे ख़बर नहीं डॉक्टर साहिबु थोरो माहौल ख़राबु थियो हो पॉलिटिकली ऐं कुझु तहरीकूं हलियूं कुझु मामला हंगामा थिया कुझु इशूज़ थिया त मूंखे तमामु घणी परेशानी थी त पोइ ऐं पोइ वरी उन दौरान ई मुंहिंजी मदर जेका आहे मेन काज़ जेको आहे मेन काज़ उहो इहो हो त अम्मा खे हिकु डाउट हो त मतां किथे हुते कंहिं डॉक्टर वॉक्टर सां शादी न करे छॾे या असांखे वरी रिपीट में न मिले अम्मा खे उहो ज़हन में हो त अम्मा वरी पंहिंजी जेका भेण हुयसि हुन सां मुंहिंजी धीअ सां मुंहिंजी रिश्तेदारी कई जेका हींअर मुंहिंजी बहितरीनु अलाए करम सां मुंहिंजो सॼो घर लाइ थी मुंहिंजी ज़ाल मुमताज़ नालो हुयसि त उहा सॼो घर लाइ थी उन सां मुंहिंजी करे छॾी मङणी करे छॾी हाणे अम्मा जे मथां हुते न जेको इशू थिए को हुते न का डॉक्टर वॉक्टर मिली वञेसि या कोई शादी न करे छॾे सो वठि वठि इहा बि हिकु त पॉवर्टी हुई बाद में मूंखे वरी जेको सो घर जा हालात हुआ त नौकिरी वरिती त उन वक़्त में उहो माण्हू ई ॼाणे त उन कीअं डील कयो आहे उन कीअं फेस कयो आहे पर कॾहिं कॾहिं वरी कुझु शयूं ईअं बि साम्हूं ईंदियूं आहिनि त लॻंदो आहे त शायदि उनखे अञा वधीक जज़्बे सां जेकॾहिं उनखे फेस कजे हा त सुठे तरीक़े सां डील करे सघिबो अच्छा असांजी पंहिंजी फैमिलीज़ में कुझु फैमिली में न पर फैमिलीज़ में कुझु अहिड़ा डिसीजन ॾिसण जे लाइ मिलिया जिन खे ॿुधंदे लॻंदो आहे त शायदि जेकॾहिं थोरो अञा वधीक पंहिंजे पाण सां हिमत सां उन शइ खे ॾिसजे हा त वधीक सुठे तरीक़े सां डील करे सघिबो आहे पर वरी उन इंसान खे ॾिसबो आहे जेको ॿुधाए रहियो हूंदो आहे वरी उनजी सिचुएशन खे थोरो सम्झबो आहे त ख़ैर ॾुख बि थींदो आहे वेल हर कंहिंजी ज़िंदगी आहे हर कंहिंजी ज़िंदगी जा पंहिंजा हिकिड़ा मसइला ऐं मसाइल आहिनि अलाह तबारक व तआला अव्हां जा जेके मसइला आहिनि उहे बि रब पाक तव्हांखे हिमत ॾिए त अव्हां उन्हनि खे आसानी सां हल करे सघो अच्छा अव्हां खां मां पुछणु चाहींदसि त डेल्टा जा जेके माण्हू आहिनि जेके पुछड़ी ते रहंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि जी ज़ाहिरी ॻाल्हि आहे तमामु वधीक परेशानी हूंदी छो त हूअं ई पाणी अचे कोन वरी हिननि ॾींहंनि में पाणी सफ़ाई कोन्हे का हिकिड़ो दरिया सां मुहबत बि तमामु घणी आहे वरी हींअर ॿुधण जे लाइ मिले पियो लॾ पलान बि आहे त कीअं आहे सॼो तव्हां त साम्हूं खां ॾिसो था न खे वेझो आहे कोई 23-24 किलोमीटर ते सिजावल खां पोइ शाहबंदर आहे बिल्कुलु ऐं पोइ बसि तव्हां शाहबंदर खे कोई 5-6 किलोमीटर क्रॉस कंदा चोहड़ जमाली शहर खे त तव्हांखे समुंड मिलंदो हा पोइ जेको पटी समुंड जी आहे त हुते जा माण्हू जेके आहिनि से मतिलबु मुसीबतुनि में इन करे आहिनि हिकु त जेको ट्रांसपोर्ट जो सिस्टम रोड्स वग़ैरह अंदरि ठही नथा सघनि कॾहिं कॾहिं समुंड साईं नालमेटा साहिबु समुंड जी जेका ड्यूरेशन हूंदी आहे पाणी लहण चढ़ण जी चंड जे हिसाब सां चवंदा आहिनि त वीर चढ़ंदी आहे हिकिड़ी हाणे उन वीर जी ब्लॉकेज जेका आहे सो मिठो पाणी अथव जेकॾहिं मिठो पाणी अवेलेबल आहे त हू को माना वॾो डिस्टेंस तय कोन कंदो पाणी समुंड जो मिठो पाणी हूंदो त हुनजो डिस्टेंस खे जेको सो रोकींदो पोइ 2 या 3 किलोमीटर ताईं ट्रेवल करे वरी रिवर्स गियर हणंदो आहे मैडम छा आहे त मिठे पाणी में मिट्टी मौजूद हुजे थी लट या जेके असां हाणे हुते थिए ईअं थो आस्ते आस्ते समुंड खे मिट्टी
विझंदो परते जेको पंहिंजी आहे पंहिंजी मिटी ॾिए थो मिठो पाणी तव्हां दरिया जी वारी ॾिसंदो वरी जॾहिं सिस्टम आहे कुदरती। पर जेकॾहिं हाणे ॾिसो हींअर पाणी आहे कोन, हुते माण्हू मुसीबत में नी करे अची विया आहिनि, त खारो पाणी मुसलसल जेको सो हिकु त जॾहिं हवाऊं लॻनि थियूं ऐं हीउ टाइम अचे थो वीरनि जो त दरिया जो चाढ़ थियो, समुंड जो चाढ़ थिए थो, समुंड जो चाढ़ थिए थो, ज़ाहिर आहे हुनखे खुलो मैदान मिलियो आहे, साईं बनी हुजे ॿारो हुजे उनमें तव्हां ॾिसो न केटी बंदर खां वठी तव्हां अचो सॼण वारी केटी बंदर सॼण वारी खारो छाण शाह बंदर जाती इहे पंहिंजी पटी आहे कढणु, इहे पंहिंजी पटी आहे। ज़ाहिर आहे जॾहिं समुंड में भराव थिए थो समुंड चढ़े थो 15 ॾींहं मुसलसल हुनजी जेका असां चंड जे हिसाब सां हुनजी अप एंड डाउन आहे, त उहो 15 ॾींहं यको माना ईअं विलोड़ींदो वेंदो आहे उन्हनि एरियाज़ खे जिन ते को पाणी मिठो आहे कोन। जीअं दरिया जो पाणी हलंदो आहे त दरिया जे पाणी जो जॾहिं मूं तव्हांखे ॿुधायो त ॿिनि पाणी जो मेलाप थिए थो ॿिनि दिलियुनि जा शाह बंदर में, हाणे उहो मेलाप आहे कोन, त सम्झो ॿ दिलियूं माना हिकिड़ी टुटल आहिनि हुते। हाणे हीअ समुंड प्यासो आहे, भले केॾो बि समुंड हेॾो सारो आहे, पर हुनखे ज़रूरत जेका आहे असां हाणे पाणी जी उञ आहे, उहो त हुन में डिस्टेंस पाणी किरे ई कोन थो, आहे ई कोन, त पोइ मारवाड़नि जा जेके बि इहे अहंज आहिनि सूर आहिनि इहे तकलीफ़ूं आहिनि दर्द आहिनि अलाह तबारक व तआला उहे सभु दूरि करे, ऐं हीअ जेका आबी इंक्रोचमेंट आहे यकीनन असां सभिनीनि खे नामंज़ूर आहे, ऐं इहे कैनाल वण सभिनीनि खे नामंज़ूर आहिनि, इन जे लाइ असां सभिनीनि खे ॻाल्हाइणो आहे, सभिनीनि खे उथिणो आहे, ऐं जिथे बि असांजो वस पहुचे थो असां सभु असांखे उन पंहिंजे रिसोर्सिस खे इस्तेमालु करणु खपे, ऐं जिथे बि असां मौजूदु आहियूं हर शइ खे पॉज़िटिव ज़रूरु इस्तेमालु कयूं ऐं पंहिंजे मसइले जे लाइ ज़रूरु ॻाल्हायूं। वक़्त जूं घड़ियूं बिल्कुलु बि वधीक इजाज़त न पई ॾियनि। लास्ट में नाले मिठ मैसर साहिबु तव्हां खां पहिरीं मैसेज वठंदसि, पोइ असांजे ॿिन्हिनि महिमाननि खां मैसेज वठंदमि। जी प्लीज़ तव्हां माइक खणिजो। मैसेज इहो आहे त धरती असांखे पुकारे थी, जेका धरती असांजो मान आहे, जेका धरती असांजो शान आहे, जेका जंहिं धरती असांखे ॾिनो अथव जनम माउ आहे पर वरी उन में दफ़न थियणो आहे, उहा बि असांजी माउ आहे। हाणे उन जा जेके रिसोर्सिस आहिनि जेके मिनरल्स आहिनि होरियां त काफ़ी उहे माना ख़तमु थी विया असांजा, पर हाणे जेका आख़िरी माना हिकिड़ी जंहिंसां असांजी ज़िंदगी जेका आहे असां वाबस्ता आहे उहो आहे पाणी। हाणे उन पाणीअ ते जो धाड़ा लॻंदा ऐं पोइ असां अञा ताईं आरामी हूंदासीं, पंहिंजे हिसे जो कमु न कंदासीं, त पोइ सवाइ अफ़सोस जे ॿियो कुझु बि न मिलंदो। अॻियां नसुलनि खे असांखे वॾे परेशानी खे मुंहुं ॾियणो पवंदो। उन जे करे मां सभिनी भाइरनि भेनरुनि जेके बि माना बाशऊर माण्हू आहिनि उन्हनि खे इहा रिक्वेस्ट कंदुसि त असांजे वकील बिरादरी सां ॿांह ॿेली थियनि, जेको जंहिंजे हिसे जो कमु आहे उहो पंहिंजे हिसे जो कमु करे, त पोइ अलाह कंदो त इंशा अल्लाह ताला असांजे लाइ आसानियूं थींदियूं। असां त पंहिंजी सचाई कयूं पंहिंजी धरतीअ सां। ॾाढो सुठो, ॾाढो काराइतो वक़्तु आहे, तो तव्हांजो मैसेज असांजे तमामु व्यूअर्स ताईं पहुतो। महिरबानी तव्हां असांखे वक़्तु ॾिनो, तव्हांजी प्रेज़ेंस यकीनन असांजे प्रोग्राम सुबह मेहरान जे लाइ इलाही वैल्यूएबल रही। जी अशरफ शायर साहिबु तव्हां खां बि मैसेज वठंदासीं, छा मैसेज हूंदो तव्हांजो? मैसेज इहो आहे त मुंहिंजो मेहरान टीवी सां मतिलबु बर्थ थी आहे मेहरान जी, तॾहिं खां कनेक्ट आहियूं, ठीकु आहे। ऐं मेहरान हमेशह उन्हनि इशूज़ खे खयूं ऐं स्पेशली सिंध जो वाहिद चैनल आहे जंहिंजो फोकस ई एजुकेशन आहे। शुरू खां वठी मेहरान टीवी जो आहे, एंटरटेनमेंट पंहिंजी जॻह ते, हर चीज़ पंहिंजी जॻह ते आहे, पर मेजर जेको हुनजो फोकस आहे उहो एजुकेशन आहे। साईं जिन जो बहितरीनु शानदार मैसेज हुयो। असां चऊं था त असांजी जेकॾहिं एजुकेशन अप थी वई त पोइ हे जेके इशूज़ आहिनि असांजे अॻियां कुझु बि न आहे। असां हिते हिननि तकलीफ़ुनि में रुॻो उन करे पेतल आहियूं त असांजो जेको लिटरेसी रेशो आहे असां वटि त असांजे पासे त 14 to 15 खां 19 ते बीठल अथव। किथे इहो फिनलैंड आहे, हिकु तरफ़ माना वेड़ींदा नक्शे खे त असीं फिनलैंड खां स्टार्ट थींदासीं ऐं सिजावल खे ख़तमु कंदासीं, माना ईअं आहे। फिनलैंड 100% आहे ऐं असां जेको सो 20 ते बीठल आहियूं, 22 ते बीठल आहियूं, माना हुतां 100 खां सैकड़ो खां असीं अचूं पिया ऐं असीं 2200 ते बीठा आहियूं। त असीं चऊं था त असांजो बि लिटरेसी रेशो वञी जेको सो कम एटलीस्ट 50% खां वधे। सो असीं चवंदासीं त बाबा पंहिंजे बचनि खे पढ़ायो। हींअर माशाल्लाह बहितरीनु सिस्टम अची विया आहिनि, कुझु सरकारी स्कूलनि में सुठो स्टाफ अची वियो आहे, टीचर जो वॾो रेशो अची वियो आहे, फ्री ऑफ कास्ट मिलनि पिया, किताब मिलनि पिया, फर्नीचर सुठो अची वियो आहे, सोलर सिस्टम लॻी विया आहिनि, काफ़ी ट्रांसपोर्ट सिस्टम लॻे थो पियो, को काफ़ी चीज़ूं बहितर करे विया आहिनि। त असीं चवंदा त सरकारी स्कूलनि खे जेको आहे सो प्रमोट कनि ऐं ॿारनि जी दाख़िला ज़रूरु कराइनि।
जेकॾहिं आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन जेके आहिनि उहो थोरो रेशो वधियो आहे असांजो, उन्हनि खे खणी अचनि स्कूलनि में, बेंचूं पियूं आहिनि, क्लास पिया आहिनि, टीचर पिया आहिनि, त उनखे बहितरु थींदो। तमामु सुठो, तमामु काराए थो, वक़्तु आहे तो तव्हांजो बि मैसेज असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो। तव्हांजे वक़्तु ॾियण जी मां थोराए थी आहियां। थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। ॾाढो सुठो लॻो तव्हां प्रोग्राम में शामिल रहियो। जी डॉक्टर हुसैन बख्श कोलाची साहब। असां छाकाणि यूनिवर्सिटियुनि में आहियूं जी जी त यूनिवर्सिटियुनि जा जेके शागिर्द आहिनि, नौजवान आहिनि, उहो असांजो 60 खां मथे परसेंटेज आहे, यानी अधु खां वधीक असांजी आबादी जेका आहे सा नौजवान ऐं ॿारनि ते मुश्तमिल आहे। उहे पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखनि। वैक्सीन जेका आहे उहो तोहफ़ो आहे हिकिड़ो हेल्थ जो, उहो जिते थी सघे उनखे पहुचाइनि ऐं जेतिरो थी सघे ओतिरो हौसले सां ऐं सिखणु पढ़णु ऐं पंहिंजे माण्हुनि जी मदद करणु ऐं मुश्किलातुनि खां घबराइण जे बजाए उन्हनि जे लाइ बहितरीनु हल जेके ॻोल्हिनि। ऐं असां वटि जेका डिजिटल टेक्नोलॉजी आहे इन में हज़ारे सिखण जा रस्ता खुली चुका आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। थैंक यू सो मच सर। ॾाढो सुठो तव्हांजो मैसेज डॉक्टर साहब, डॉक्टर हुसैन बख्श कोलाची साहब। मां पहिरीं बि चयो असांजे ॿियनि महिमाननि जी जॾहिं असांजे प्रोग्राम में शामिलु थींदा आहिनि त प्रोग्राम ॾाढो यूज़फुल, ॾाढो ज़बरदस्त काराए तव्हां ताईं पहुचंदो आहे। तव्हांजे वक़्तु ॾियण जा बि असीं थोराईंदा आहियूं। टिनिनि महिमाननि जी मां शुक्रगुज़ार आहियां। ॾाढो सुठो लॻो। डिफरेंट तव्हांजा सभिनीनि जा यकीनन प्रोफाइल बि डिफरेंट आहिनि, तव्हांजो पेशन एंड प्रोफेशन तव्हांजो डिफरेंट आहे, पर कलेक्टिवली प्रोग्राम में गॾु वेहंदे ऐं असांजे व्यूवर्स ताईं हिन प्रोग्राम खे पहुचाईंदे ॾाढो सुठो लॻो। नाज़रीन वधीक वक़्त जो घणी इजाज़त नथियूं ॾियनि। हमेशह ख़ुशि रहो, पंहिंजनि जो हमेशह ख़्यालु कयो, पर पहिरीं ज़रूरी हूंदो आहे त इंसानु पंहिंजी केयर करे। चवंदा आहिनि त जेको इंसानु पाण सां सचो हूंदो आहे त उहो ॿियनि पंहिंजनि रिश्तनि सां सचो थी सघंदो आहे। सो ईअं ई जेसि ताईं असां पंहिंजी केयर नथा कयूं तेसि ताईं ऑब्वियसली असां ॿियनि जी केयर नथा करे सघूं। सो पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखो, पंहिंजनि जो तमामु घणो ख़्यालु रखो, ख़ुशि रहो, ॿियनि खे बि ख़ुशि रहणु ॾियो। जेको बि मसइलो आहे उन ते ॻाल्हाइजे ऐं जिथे जिथे वस पहुचे उते उते उनजो आवाज़ु ज़रूरु उथारिजे। ऐं असांजो जेको मसइलो आहे हींअर असांजो क़ौमी मसइलो आहे पाणी जो, उन ते पाण सभिनीनि खे उथिणो आहे, पाण सभिनीनि खे ॻाल्हाइणो आहे। सो इन मैसेज खे ई अव्हां ताईं पहुचाईंदासीं त पंहिंजे हक़ जे लाइ ज़रूरु ॻाल्हायो, जिथे बि हुजो ज़रूरु पंहिंजो आवाज़ु बुलंद कजो। मूंखे ॾींदव इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदव इजाज़त, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे ॾींदव इजाज़त। पंहिंजी दुआउनि में रखंदो यादि। अल्लाह निगहबान।